बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। दिस मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में सबाबड़ो तव्हां सभिनी खे भलीकार चवे थी। मूंखे उम्मीद आहे, अल्लाह खां दुआ बि आहे त तव्हां सभु ठीकु ठाक हुजो, ख़ुशि हुजो, ख़ैरवाफ़ियत सां हुजो। ऐं हीअ जेके कम रहियल हुजनि तव्हांजा थींदा वञनि जल्दी जल्दी, ऐं तव्हांजे कमनि में थींदियूं वञनि आसानियूं। ऐं ॿारनि लाइ बि असीं दुआ कंदा आहियूं त ॿारनि जी पढ़ाई में बि आसानी पैदा थिए, कम मुश्किलात न अचे उन्हनि खे, छो त मुश्किल ईंदी ॿार कंफ्यूज़ थींदो ऐं ॿार थोड़ो बैक थींदो। सो असीं पंहिंजे ॿारनि खे मोटिवेट कंदा रहंदा आहियूं ऐं ॿारनि खे बैक थियण न आहियूं ॾींदा। सो मॉर्निंग विथ आवाज़ में सबाबड़ो असांजी टीम, असांजो आवाज़ चैनल तव्हां जे लाइ हमेशह नित नवां प्रोग्राम्स ऐं सुठा प्रोग्राम्स खणी ईंदो आहे। अॼु बि असां वटि ख़ूबसूरत महिमान बहितरीन ॻाल्हियुनि सां असां वटि वेठा आहिनि। उन्हनि सां खोड़ सारियूं कचहरियूं थींदियूं, ॻाल्हि ॿोल थींदी, मुल्की हालात ते, मुल्क जे जेके मसइला मुल्क जा आहिनि उन हवाले सां असीं पंहिंजे महिमाननि सां ॻाल्हाईंदासीं। न कि सिर्फ़ु असांजे पंहिंजे मुल्क जा मसइला, पर जॾहिं असांजो मुल्क कोई स्टैंड वठे थो, कंहिं बारे में स्टैंड वठे थो, कंहिंखे मिलाइण जी कोशिशि करे थो, त उन जुस्तजू में केतिरो लॻी वञे थो ऐं उनजी पज़ीराई केतिरी केरु ॾिसे थो ऐं कंहिंखां केतिरी बर्दाश्त थिए थी। ॻाल्हि त बर्दाश्त जी बि आहे। असीं जॾहिं ॾिठोसीं हिन वक़्तु मुल्की हालात सभिनी जे साम्हूं आहिनि, ईरान, अमरीका ऐं इज़राइल जे विच में। सो इन मुज़ाकरात में जॾहिं पाकिस्तान हिमत कई ऐं सीज़ फायर करायो ऐं उन खां पोइ हिकिड़ी अहम मुलाक़ात, हिकिड़ी टेबल टॉक थी, जंहिं ते ॻाल्हि पाण में न ठही, उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर जेतिरी महिनत ऐं जेतिरी जुस्तजू, जेतिरी लगन सां पाकिस्तान इहो सभु कुझु कयो, उन जे लाइ तारीफ़ त थियणु घुरिजे। पर कुझु मुल्कनि खां इहा तारीफ़ हज़म न थी ऐं उन्हनि रोकण जी कोशिशि कई, बाक़ाइदा वफ़द खे रोकण जी कोशिशि कई वई, फ़ोन कया विया, एतिरे क़दुरु जो तावीज़ ऐं गोला गंडा बि कराया विया त ही वफ़द ओतिरो हिते पाकिस्तान न पहुचे ऐं हिननि जूं ॻाल्हियूं न थियनि। पर हाणे अंग्रेज़नि ते तावीज़ कमु न कंदा आहिनि, असीं कीअं पाड़ेसरी मुल्क खे ॿुधायूं। ख़ैर, इहो ॿुधाइणु लाज़मी आहे त असांखे हर शइ जी ख़बर थी पए ऐं मीडिया ते हर शइ अची वेंदी आहे। सो पाकिस्तान जो घाट हिन वक़्तु ऊचो थी चुको आहे ऐं जेतिरे क़दुरु पाकिस्तान महिनत करे थो, इन सां इहो ई हिकिड़ो मैसेज ओवरऑल वञे थो त पाकिस्तान अमन पसंद मुल्क आहे, भाईचारे वारो मुल्क आहे, न कि वेड़ पसंद कंदा आहियूं असीं, न ई असीं जंगियूं चाहियूं था। हिन वक़्तु बि अमन अमान जी सूरत हाल बरक़रार रखण लाइ पाकिस्तान भरपूर कोशिशूं करे रहियो आहे, ॿियनि प्लेटफॉर्म्स ते बि कोशिशूं करे रहियो आहे ऐं इहे कोशिशूं शायदि जारी रहंदियूं। पाकिस्तान खे माण्हू ॿुधणु चाहिनि था। पाकिस्तान जे वज़ीर आज़म, आर्मी चीफ, सिंध हुकूमत जेतिरी सहकार हिन हवाले सां कई आहे, अञा ताईं बि कंदी रहे थी, छो त असीं ईरान सां गॾु आहियूं। जेको हक़ ते हूंदो आहे, हमेशह हक़ वारे जो साथ ॾियणु घुरिजे। अगरि तव्हां साथ नथा ॾेई सघो त एटलीस्ट उनखे ग़लति चओ। अगरि ग़लति बि नथा चई सघो त दिलि में ग़लति चवणो लाज़मी आहे। हिन वक़्तु ईरान पंहिंजे स्टैंड बाय ते आहे ऐं उन चयो आहे त असीं पंहिंजा मुआहिदा जेके बि खणी आयासीं, असांजूं शर्तूं हुयूं ऐं जाइज़ शर्तूं हुयूं, आबना हरमस जे खोलण जे हवाले सां बि शर्तूं हुयूं, उहे असांजूं क़बूल कयूं वञनि, न त असीं पंहिंजे मुफ़ाद हासिल करण लाइ कुझु बि करे सघूं था। ऐं ईरानी आहियूं, मरी सघूं था, अली वारा आहियूं, मरी सघूं था, पर पंहिंजी शर्तुनि खां, पंहिंजे मुल्क जे माण्हुनि जे दिफ़ा खां पोइ ते न हटंदासीं। ऐं इहो ई हौसलो, जोश, जज़्बो जेको आहे हिकु मुल्क जे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद हूंदो आहे, उन्हनि जे माण्हुनि लाइ फ़ाइदेमंद हूंदो आहे त उन्हनि जा लीडर्स उन्हनि सां बीठा आहिनि ऐं असांजा लीडर्स बि असांजो साथ ईअं ई ॾियनि पिया। पाकिस्तान ॾांहुं कोई मेरी अखि खणी नथो ॾिसी सघे, छो त असां वटि माशाल्लाह हर शइ आहे। असांजी आर्मी आहे, असांजे मुल्क जा जेके बि हलाइण वारा आहिनि उहे मज़बूत आहिनि ऐं मज़बूती ई ॿियनि मुल्कनि खे या ॿिए दुश्मन खे, असीं खणी दुश्मन चऊं था, दुश्मन खे मात ॾेई सघे थी ऐं इहो कंहिंखां लिकल न आहे। अच्छा, नफ़रत जी ॻाल्हि त थी वई, जीअं ईरान ऐं इसराइल ऐं असीं अमरीका जी ॻाल्हि करे रहिया आहियूं त हिन वक़्तु पाकिस्तान पंहिंजो घाट ऊचो करे छॾियो आहे। ईअं ई कुझु मोहबत जी बि ॻाल्हि कजे, सेलिब्रेशन्स जी बि ॻाल्हि कजे त सेलिब्रेशन्स बि हलंदियूं रहंदियूं आहिनि। हर कंहिंजी ज़िंदगी में लाहा चाढ़ा त अचनि था, पर सेलिब्रेशन्स बि थियनि पियूं। असांजी हिकिड़ी बहितरीन स्टार, असांजी हिकिड़ी ख़ूबसूरत स्टार एक्ट्रेस, पाकिस्तान जी फेमस एक्ट्रेस जंहिं पाड़ेसरी मुल्क में बि कमु कयो आहे, कुझु ॾींहं पहिरीं हुनजी बर्थडे हुई। तव्हां यकीन न कंदा त उनखे कंहिं विश कयो। ज़ाहिर आहे उन्हनि जी पज़ीराई एतिरी आहे जो उन्हनि खे दुनिया मां विशिस अचनि पियूं, पर
इन नफ़रत खे साइड रखी करे सबा कमर खे विश कयो कपिल शर्मा। छा कंहिंखे बिलीव थींदो? नफ़रतूं सियासी हूंदियूं आहिनि ऐं मुल्कनि जा इख़्तिलाफ़ थी सघनि था, पर जेके एक्टर एक्ट्रेसिस ऐं जेके मीडिया जा माण्हू आहिनि उहे हिक ॿिए खे कीअं सुञाणनि था, हिकिड़ो आर्टिस्ट ॿिए आर्टिस्ट खे कीअं सुञाणे थो ऐं सरहद खे टोड़े, छो त म्यूज़िक जी, हवा जी ऐं मोहब्बत जी सरहद काई बि न थींदी आहे। सो कपिल शर्मा असांजी सबा कमर खे विश कयो, इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं हिकिड़ी ॿी जेकी अफ़सोसनाक ख़बर, हर कंहिंखे अफ़सोस थियो आहे, द लेजेंडरी गुलकारा असांजी सिंगर, बहितरीन सिंगर आशा भोसले साहिबा 92 इयर्स जी उमिरि में वफ़ात करे वियूं आहिनि, लाॾाणो करे वियूं आहिनि। इहो वॾो गैप अची वियो आहे, इंडस्ट्री में गैप आहे। उन्हनि जा गाना, उन्हनि जो आवाज़ हर कोई मिस कंदो। जेसिताईं रहियूं गुलकारी सां ई टच में रहियूं ऐं 92 सालनि में खोड़ सारा तक़रीबन 25 लैंग्वेजिस में हुननि गाना चया आहिनि ऐं चवनि था त एतिरा गाना आहिनि जो हाणे कलेक्ट कंदासीं ऐं पोइ उन्हनि जी तादाद ॿुधाईंदासीं। 10 लख खां मथे उन्हनि गाना चया आहिनि जेके हिन वक़्त ताईं मशहूरु आहिनि। उन्हनि खे काफ़ी घणा एवॉर्ड बि मिलिया। पहिरीं लता मंगेशकर साहिबा जी डेथ ऐं उनखां पोइ ॿिया जेके बि गुलकार विया आहिनि हिन दुनिया मां के ऐं हाणे वरी आशा भोसले साहिबा, जिन जो गानो दम मारो दम ऐं पिया तू अब तो आजा, जिन ते हिननि खे एवॉर्ड मिली चुका आहिनि। नेशनल फिल्म एवॉर्ड फॉर द बेस्ट फीमेल प्लेबैक सिंगर हिननि खे मिलियो आहे। गॾोगॾु नेशनल फिल्म एवॉर्ड फॉर द बेस्ट फीमेल प्लेबैक सिंगर, मेरा कुछ सामान आपके पास ऐं अहिड़ा खोड़ सारा गाना जेके आशा भोसले मैडम ॻाया ऐं ज़रूरु असांजे दिलनि में ज़िंदा रहंदी। ईअं ई जीअं म्यूज़िक जी का हद न आहे, ईअं जीअं मोहब्बत जी का हद न आहे, त असीं बि उन्हनि सां मोहब्बत कंदा रहंदासीं। सो नाज़रीन, इन मोहब्बत जी, इन जुस्तजू जी ऐं इन सरहदुनि जी ॻाल्हि थींदी। अहम पिलर मुआशरे जा असां वटि अॼु मौजूदु आहिनि वकील साहिबान सां, उन्हनि सां तव्हांखे ॻाल्हि ॿोल कराईंदमि, तव्हांखे मिलराईंदमि, पर नंढड़े ब्रेक खां पोइ। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। नाज़रीन, खोड़ सारा इशूज़ आहिनि, खोड़ सारियूं जॾहिं असां वटि ॻाल्हियूं जमा थी वेंदियूं आहिनि, यानी कि जीअं हॉट टॉपिक्स हलंदा आहिनि असां वटि, जीअं मुल्की हालात आहिनि असांजे मुल्क जा, वरी ॿियनि मुल्कनि जा, ऐं ॿियनि मुल्कनि ते गहरी नज़र हुजे थी ऐं ख़बर हुजणु खपे मुल्क में छा थिए पियो, या वरी उन जा इम्पैक्ट असांजे मुल्क ते कहिड़ा पवनि पिया। जीअं पेट्रोल महांगो थी वियो, गैस अणलब थी चुकी आहे, कुझु रोड रस्तनि जी बि हालत ख़राबु आहे, जिन खे ठाहिण जी, डेवलप करण जी सिंध हुकूमत, सिंध गवर्नमेंट पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि करे रही आहे त जीअं माण्हुनि खे रिलीफ फराहम कयो वञे ऐं इन रोड रस्तनि खे जल्द अज़ जल्द मुकमल कयो वञे, जेके इंफ्रास्ट्रक्चर आहे उनखे सही कयो वञे। पर इहो अकेले सिर ऐं जल्दी मुमकिन न आहे जेसिताईं असीं पाण थोड़ो कॉपरेट न कंदासीं। ज़ाहिर हुकूमत सां बि कॉपरेट कंदासीं त असांजूं मुश्किलूं ख़तम बि थींदियूं ऐं जल्दी ख़तम थींदियूं। ॾिसो, हिकिड़ी मुश्किल खे हल कंदासीं त ॿी मुश्किल, मुल्क आहे, घर में ई हिकिड़ी शइ सही कंदा आहियूं, ॿी शइ ऑटोमेटिकली या ऑलरेडी असांजे लाइ ख़राबु पई हूंदी आहे त भाईजान हाणे मूंखे बि सही कयो। सो ई मुल्क आहे, मुल्क बि पंहिंजो घर आहे। शुक्र कयूं त उन्हनि मुल्कनि जहिड़ियूं हालतूं न आहिनि जीअं असीं फ़लस्तीन खे ॾिसूं था। फ़लस्तीन जा माण्हू हिन वक़्तु बि केतिरा ई माण्हू क़ैद लॻा पिया आहिनि इसराइल वटि, ऐं उन्हनि माण्हुनि, उन्हनि बेगुनाह माण्हुनि खे फांसीअ जी सज़ा ॿुधाई वई आहे इन नेतन्याहू, जिन जे लाइ असीं चऊं था त ख़ुदा उन्हनि खे निसो नाबूद करे, जेको बेगुनाहनि जी जान जो दुश्मन थी पियो आहे। इन अमल सां केतिरे ई मुल्कनि जा सदर, जीअं टर्की जा सदर आहिनि, रूस जा सदर व्लादिमीर पुतिन आहिनि, या वरी ॿिया एंटोनियो गुतेरेस साहब आहिनि, उन्हनि चयो आहे त इहो अमल कॾहिं बि असीं बर्दाश्त न कंदासीं ऐं इहो अमल हिकिड़े फिरौन जहिड़ो अमल आहे जंहिंखे रोकणु खपे। जंग न थियणु खपे। फ़लस्तीनियुनि सां अलॻि ज़ुल्म आहे, ईरानियुनि सां अलॻि ज़ुल्म आहे, ऐं इहे केतिरा मुल्क आख़िर तबाह थियण वञनि पिया। अगरि ख़ुदा न ख़्वास्ता इन खां पोइ ॿिए कंहिं मुल्क जी वारी आई त छा असीं हमेशह ईअं ई चुप करे विहंदासीं? पाकिस्तान हमेशह मज़बूती सां ॿियनि मुल्कनि सां भाईचारो जिते निभायो आहे, जीअं UAE सां या ॿियनि मुल्कनि सां भाईचारो निभायो आहे, उते पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त करण बि पाकिस्तान ॼाणे थो, पाकिस्तान जी आर्मी ॼाणे थी। इन हवाले सां बि असीं ज़रूरु ॻाल्हाईंदासीं त आख़िर असांजे मुल्क जा हालात केॾांहुं पिया वञनि। छा असां वटि तेल जी घटिताई आहे या असां वटि कुझु ॿियूं शयूं थियण वञनि पियूं? सो मुआशरे जा अहम पिलर, जीअं मां चवंदी आहियां हमेशह उन्हनि खे ई, छो त हिननि जी नज़र, गहरी नज़र हुजे थी। पाणी जो मसइलो हुजे थो,
घरनि जो मसइलो हुजे थो, कब्ज़नि जो मसइलो हुजे थो, ख़ासि करे वरी बिल्डिंग्स जो बि मसइलो अॼु असीं डिफाइन कंदासीं। इन ॻाल्हि खे बसि असां मौजूदु आहिनि एडवोकेट यूनिस सोमरो साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं सलाम। आहियो यूनिस साहब? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह। कीअं पियो हले कमकार? अल्हम्दुलिल्लाह। पहिरियों त मां आवाज़ टीवी जो ऐं तव्हांजो बेहद शुक्रगुज़ार आहियां, तव्हां मूंखे हिते घुरायो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह कमु बि ठीकु पियो हले। कम बि ठीकु पियो हले। अच्छा, कहिड़ा केसिस ॾिसो पिया, छो त केसिस कुझु सिविल हूंदा आहिनि ऐं कुझु वरी फैमिलीज़ इशूज़ हूंदा आहिनि, तव्हां कहिड़े केसिस खे हाईलाइट कयो पिया? एक्चुअली मां बेसिकली घणो जेको मेजर पोर्शन आहे उहो मां सिविल खे ॾिसंदो आहियां, छो त मां 3 सरकारी पैनल्स से मां आहियां, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी, सिंध मास्टर प्लान अथॉरिटी ऐं लियारी डेवलपमेंट अथॉरिटी। त मेजर जेको आहे असांजो कमु उहो सिविल जो आहे, पर फैमिली मैटर्स बि हूंदा आहिनि कुझु जेके माना चूज़ी, माना सभु त न पर का कुझु चूज़ी मैटर्स फैमिली बि खणंदा आहियूं। सही जी। यानी कि बसि हिकिड़ो मखसूस न करे रखियो आहे तव्हां त मूंखे ही ॾिसणो आहे। न, असां हिकिड़ो सीनियर जी कहावत आहे त वकील न क्लाइंट डिसाइड कंदो आहे त तव्हां कहिड़ा केसिस खणंदा आहियो। पोइ बाद में जॾहिं तव्हां 40+ या एतिरा मेच्योर थी वेंदा हो, पोइ तव्हां डिसाइड करे छॾंदा त मां सिर्फ़ु हिकिड़ो पोर्शन खणंदुमि, हाणे ॿियनि खे मां टच न कंदुमि। इनिशियली 10-12 साल त तव्हांखे सभु फ्लेवर एक्सप्लोर करणु, छो तव्हांखे ख़ुदि बि ख़बर न हूंदी आहे त तव्हां कंहिं में वधीक सुठा आहियो। त पोइ फ़िलहालु उहो फेज़ हले पियो, इनशाला अॻिते 5-7 साल खां पोइ डिसाइड कंदासीं त कहिड़ो उहो हिकिड़ो आहे, पर मेजॉरिटी में हींअर सिविल जा मैटर घणा आहिनि। सही, यानी कि असीं चई सघूं था त वकील साहिबान जेके बि हुजनि था उहे ओवरऑल केसिस ॾिसी सघनि था अगरि हू चाहिनि त। जी जी, बिल्कुलु ॾिसी सघनि था, का हुन में का बि रिस्ट्रिक्शन न आहे, पर असां वटि ईअं हूंदो आहे जो इनिशियली सभु ॾिसंदा आहिनि मैटर, पोइ बाद में हली हू सिर्फ़ु हिकिड़ी कंहिं फील्ड में, बहितर बि ईअं आहे त हिकिड़ी फील्ड में मास्टर हुजणु बहितर आहे जो जैक ऑफ ऑल ट्रेड हुजे। सही। एडवोकेट यूनिस सोमरो साहब, तव्हां एडवोकेट थियणु ई छो चाहियो? छो त छोकिरा खोड़ सारी फील्ड आहिनि असां वटि, जी चूज़ कंदा आहिनि। जी बिल्कुलु। असल में हिन में 2 रीज़न आहिनि। नंबर 1 त मां असल में टेलीकॉम इंजीनियर थियणु पियो चाहियो ऐं मां बल्कि 1-2 साल पढ़ियो बि आहियां। जी। पोइ उन खां पोइ मां जेको आहे उहो ड्रॉप आउट करे, ॿियो मुंहिंजो ब्रदर आहे उहो जज आहे, डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज, त चई सघो था त इंस्पिरेशन हू हुई, त उनखे ॾिसी पोइ मां। या कोई बर्डन हुयो त बसि तव्हांखे करिणो आहे? न बर्डन न, अल्हम्दुलिल्लाह बर्डन अल्हम्दुलिल्लाह कुझु बि न हो। पंहिंजी हिकिड़ी पर्सनल प्रेफरेंस बि हुई, छो त तव्हां कंहिं न कंहिंखे लुक आफ्टर कंदा हो, त मुंहिंजे लाइ वॾो भाउ हुयो, त पोइ अॼु सोचींदो आहियां सुठो कयो। हा जी जी बिल्कुलु। माण्हू रिग्रेट कंदा आहिनि त जेको आहे यार प्राइमरी फील्ड छॾे असां हिते आया आहियूं, पर मां अल्हम्दुलिल्लाह सेटिस्फाई आहियां। या ईअं त न आहे यूनिस साहब, जीअं असीं ॾिसूं था त वकील मुआशरे में माशाल्लाह खोड़ सारा थींदा वञनि पिया ऐं सुठी ॻाल्हि आहे कानून खे पढ़णु, कानून खे ॼाणणु। असांखे बि हिकिड़े आम शहरी खे बि ख़बर हुजनि त असांजा हक़ वास्ता राब्ता केतिरा हुजणु खपनि, सभु कुझु हुजे। पर जेको वकील वधे थो सोसाइटी में, छा इन जो मयार वधे थो सोसाइटी में या वरी घटिजे थो, छो त वकील सिर्फ़ु पैसे कमाइण जे लाइ थो थिए माण्हू? जी बिल्कुलु, तव्हां सही चयो। पहिरां इहा प्रैक्टिस वधीक हुई, छो त पहिरां न HEC टेस्ट बि न वठंदी। हाणे HEC माशाल्लाह एडमिशन खां पहिरां लॉ लेट टेस्ट वठंदी आहे। उन में तव्हां अगरि हिकिड़ो स्कोर कयो था, पोइ तव्हांखे यूनिवर्सिटीज़ या कॉलेज एडमिशन था ॾियनि। इवन क्लियर करण खां पोइ बि तव्हांखे लॉ गेट क्लियर करिणो थो पए, पोइ तव्हां वञी इनरोल था थियो। त हींअर माशाल्लाह क्राइटेरिया थोरो टफ आहे, त जेतिरो टफ थींदो त ओतिरो क्रीम ॿाहिरि ईंदो। पहिरां ईअं हूंदो त सिर्फ़ु तव्हांखे ख़बर आहे साइड में बि माण्हू LLB करे वठंदा, त उन सां इम्पैक्ट नेगेटिव पियो पए मुआशरे में। पोइ माना हर ॿियो माण्हू प्राइमरी जॉब हुनजी कुझु बि हुजे, सेकेंडरी में हू वकील हुयो। पोइ हुनजो जेको एक्ट हुयो हू पूरे वकीलनि सां मनसूब पियो थियो वञे, हालांकि ईअं न थियणु खपे, पर अनफॉर्चुनेटली हू सदाए वकील पियो पाण खे। हींअर इहो आहे जो माशाल्लाह जीअं शऊर बि वधे पियो, त माशाल्लाह रिस्ट्रिक्शन बि आहे। इवन हींअर सिंध बार फस्ट टाइम मां तव्हांखे ॿुधायां त हींअर लॉ गेट खां पोइ सिंध बार जो टेस्ट थींदो आहे फॉर एनरोलमेंट, उन में बि छोकिरा फेल थिया आहिनि। हालांकि जेके तव्हांजा LLB 5 साल करे HEC क्लियर करे पोइ टेस्ट ॾियनि, पोइ बि रहिजी था वञनि। त माना सोचो हींअर क्राइटेरिया मुख़्तलिफ़ आहे ऐं बिल्कुलु वकील जी नज़र गहरी हुजण बि खपे। ऐं माशाल्लाह हींअर काफ़ी बहितर आहे माहौल। तव्हां ॾिसो था हींअर को बि हॉट इशू हूंदो आहे त असांजा वकील सभिनी खां अॻियां हूंदा आहिनि। जी जी बिल्कुलु। छा पर्ची सिस्टम वकीलनि में बि हले थो बार काउंसिल में, जीअं असां वटि आम आहे पाकिस्तान में? हाणे तव्हां खिलो था, तव्हां सम्झी विया हूंदव मां छा थी चवणु चाहियां। न, हींअर थोरो घणो त तव्हांखे ख़बर हर फील्ड में हूंदो, मूंखे नॉलेज न आहे, पर अल्हम्दुलिल्लाह स्क्रूटनी पाण खे तव्हां बचायो था यूनिस साहब। न हींअर स्क्रूटनी जेकी आहे जी हींअर काफ़ी आहे, पहिरां खां काफ़ी घणी आहे। स्क्रूटनी अगरि ॾिठो वञे त माना इवन हींअर रिसेंटली बि इशूज़ थिया त हुन में डिग्री ताईं बि वेरीफाई सिंध बार कंदी आहे। अगरि ज़रूरत पवंदी आहे कंहिंजी, कोई इशू निकिरंदो आहे त उहे ॾिसंदा आहिनि त हीउ प्रॉपर एडवोकेट आहे बि या न। त हींअर माशाल्लाह इहा शइ हूंदी बि त ॾाढी माइनर, या मे बि न हुजे।
सही। अच्छा, हिन वक़्तु जेके हालात हलनि पिया, मुल्की हालात पहिरीं असीं उन्हनि ते थोरी डिस्कस कयूं, जेके पाकिस्तान हिकिड़ो स्टैंड वरितो आहे ऐं ॿिन्ही टिनी मुल्कनि खे गॾु करे हिकिड़ी टेबल टॉक कराई आहे, छा सम्झो पिया, हिन सां केतिरो असरु पियो आहे? जी ॾिसो, फर्स्ट ऑफ ऑल बेशक हालांकि नेगोशिएशन एज़ पर प्लैंड या एज़ पर एक्सपेक्टेशन न वयूं, पर पोइ बि हिकिड़ो रस्तो हिन में निकितो आहे, छो त ॾिसो उन खां पोइ बि सीज़ फायर हले पियो हींअर बि, जंग न थी आहे उन खां पोइ, त इहो पाण में हिकिड़ो वॾो पॉज़िटिव आहे। ऐं पाकिस्तान जो रोल त तव्हां अल जज़ीरा खणी ॾिसो या इवन जेके बि वाशिंगटन खणो, त उहो हर को पाकिस्तान जे रोल खे एप्रिशिएट करे पियो, त हिकिड़ो पीस मेकर वारो, छो त वाहिद मां सम्झां थो वॾो मुल्क जेको आहे उहो जंहिंजा तेहरान ऐं वाशिंगटन ॿिन्हिनि सां जेको आहे एसोसिएशन तमामु सुठी आहे, त इहो पाकिस्तान ई करे सघे पियो। अलहमदुलिल्लाह पाकिस्तान जा एफर्ट तमामु बहितरीन एज़ ऑफ नाउ, इंशाल्लाह अॻिते बि असां त चाहियूं पिया त इहा जंग जल्द खां जल्द रुकिजे ऐं शयूं नॉर्मल थियनि। बिल्कुलु, ऐं सीज़ फायर में जेतिरो हथु पाकिस्तान जो आहे माशाल्लाह उहो सभिनी ॾिठो आहे, पर पोइ बि पाकिस्तान खे हिकिड़ो ग़लति फेस ॾेई करे ॿियनि मुल्कनि जे अॻियां छो पेश कयो वेंदो आहे त हीअ जंग चाहींदा आहिनि, हिते तालिबान आहिनि, XYZ? ॾिसो, हर मुल्क जा पंहिंजा कुझु इशूज़ हूंदा आहिनि। पाकिस्तान जो इशू इहो आहे जो नेबर कंट्रीज़ सां पाकिस्तान जो, तव्हां अफ़गानिस्तान हुजे या ॿिया बि जेके बि कंट्री, इंडिया हुजे, त हू हर वक़्तु तव्हांखे ख़बर आहे हुननि जी एजेंसीज़ हुजनि, हर वक़्तु एक्टिव हूंदियूं आहिनि, का न का शइ आउट ऑफ नो वेयर बि हू चाहींदा आहिनि त कुझु अहिड़ो पोर्ट्रे कयूं, त हू पंहिंजो कमु करे रहिया आहिनि। हालांकि इंटरनेशनल तव्हां मीडिया खणंदव त तव्हांखे हिन वक़्तु मां चवां त नेगेटिव शयूं घटि मिलंदियूं पाकिस्तान जूं, इंटरनेशनली बि सभिनी पाकिस्तान जो रोल, इवन त कुझु चवनि था त पाकिस्तान जे लीडर्स खे नोबेल प्राइज़ लाइ बि नॉमिनेट कयो वञे, छो त हींअर लिटरली कंहिंजो कंहिंसां बि इख़्तिलाफ़ हुजे, पर हींअर जेको कमु कयो आहे पाकिस्तान उहो तमामु क़ाबिले मतिलबु प्रेज़ वरिती आहे। बिल्कुलु बिल्कुलु, ऐं मोराल हिन वक़्तु बुलंद थी वियो आहे पाकिस्तान जो, ऐं अलाह करे ईअं ई रहे, अॻियां हली ॾिसूं पिया, असीं ॿियनि मुल्कनि लाइ त कमु कयूं पिया, हाणे असीं पाण ते था अचूं, जो असांजो इंफ्रास्ट्रक्चर बि हिन वक़्तु ताईं माशाल्लाह सां सही नाहे थियो, थियणु वञे पियो, कुझु शयूं आहिनि पेंडिंग में, पर आवाम खां इंतज़ारु नाहे थींदो, छा चवंदव? न, असां जल्दबाज़ बि आहियूं, पर जेको आहे पंहिंजो इनशाला उमेदु आहे त हींअर कुझु न कुझु ॾिसूं पिया, इंफ्रास्ट्रक्चर ते कमु थिए पियो, इनशाला दुआ करे सघूं त मां बि आवाम जो हिसो आहियां, त मां बि दुआ करे सघां थो त इहो इनशाला जल्द थिए। पर इहा ॻाल्हि तव्हांजी ठीकु आहे त आवाम रिलीफ जल्दी घुरंदी आहे, इन करे तव्हां ॾिसो हू अक्सर आवाम वेंदी उन्हनि डॉक्टर्स ॾे जेकी कार्टिज़ोन हणंदा आहिनि ऐं जल्दी मरीज़ सही थी वञे। हालांकि जीअं उहो इंग्लिश में चवंदा आहिनि गुड थिंग्स टेक्स टाइम, त बिल्कुलु प्रोसेस आहे, उहो थींदो इनशाला। इंशाल्लाह थींदो। यूनुस साहब, इहो ॿुधायो त पहिरीं 4 साल जी डिग्री, उन खां पोइ वरी वकालत जी डिग्री खे 5 साल में कन्वर्ट कयो वियो आहे, वरी ॿीहर 4 साल में कन्वर्ट करण जो छा प्रोसेस आहे, छो कयो वियो आहे इहो? अच्छा, तव्हांखे मां हिकिड़ी शइ सिर्फ़ु ऐड कयां त LLB पहिरां बि 5 साल जी थींदी, BA LLB थींदी, BA 2 साल, 3 साल LLB। अच्छा, हा 5 हूंदो, पर उन में इहो हूंदो जो अगरि को ग्रेजुएट आहे, को इवन B थियल आहे या कुझु बि थियल आहे, त उन लाइ 3 ईयर प्रोग्राम हूंदो। इवन कुझु इंस्टीट्यूट 2 ईयर प्रोग्राम बि ऑफर कंदा, अॼु ज़ेबिस थी वियो, त उहो आहे। हींअर छा कयो हुननि, त छो त जेकी सोच आहे, जेकी मां सम्झां थो उहा आहे त LLB सिर्फ़ु उहो करे जंहिंजो प्राइमरी जेको आहे शौक़ु वकालत आहे, त इन करे हुननि 5 ईयर कयो। पोइ शायदि ॾिठो हूंदो त 5 ईयर में कुझु न कुझु जेको आहे हुननि खे थोरी छोकिरनि खे ॾुखियाई थींदी हुई, त हुन बेसिक जेको 4 ईयर प्रोग्राम हूंदो आहे कंहिं बि बैचलर लाइ, त उनखे 4 ते खणी आया। न त बेसिकली हूअं बि BA LLB अॼु बि 5 जो थींदो आहे। मां पाण BA LLB आहियां, त मां पाण 5 साल लॻाए ई आयोसि हिन में। सही। ऐं इन खां पोइ बि पढ़ाई छा जारी रखणु ज़रूरी हूंदी आहे, या पोइ वरी प्रैक्टिस में माण्हू अची वञे, केसिस मिलनि पिया, इन्हनि खां ई असीं घणो कुझु सिखी सघूं था? ॿई शयूं आहिनि, बिल्कुलु। केसिस खां वधीक तव्हांखे कोई बि न सिखाए सघंदो, छो त केसिस में हर केस में हर स्टेज ते नई शइ तव्हां सिखंदा उहा लर्निंग बिल्कुलु प्रैक्टिकल हूंदी आहे, उहा बिल्कुलु माना रैशनल जीअं चइबो आहे लर्निंग हूंदी आहे, उहा तव्हांजे लाइ वधीक कम जी आहे। लेकिन उन सां गॾु तव्हां अगरि रीडिंग न कंदो, वकील अगरि रीडिंग न कंदो, त पोइ वकील जो कमु न हलंदो, छो त डेली बेसिस ते केस लॉस था अचनि, का साइटेशन थियूं अचनि, के रिपोर्टेड जजमेंट थियूं अचनि, अप टू डेट न हूंदो, हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू पुराणे केस जो हवालो ॾींदो, त हू पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॻिलो अगरि वेल प्रिपेयर्ड हूंदो त हू पंहिंजे केस में पोइ ते रहिजी वेंदो। असां वटि यूनुस साहब, असां वटि जेके लॉज आहिनि माशाल्लाह, हाणे त औरत खे एतिरो एम्पावर कयो वियो आहे,
रोज़ाना जी बुनियाद ते असांखे ॾिसण में अचनि था त वुमेन जे लाइ कुझु वधीक लॉज़ अचनि था, छा सम्झो पिया त हिन सां सोसाइटी में बहितरी अची सघे थी? न बिल्कुलु ॾिसो जेको आहे असांजो कॉन्स्टिट्यूशन बि इहो ई थो चए त हर कंहिं माण्हू खे फ्रीडम हुजे। जी उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, फ्रीडम जी बि हिकिड़ो हो आहे त फ्रीडम जी बि घणा माण्हू एक्सप्लॉइट कंदा आहिनि फ्रीडम खे बि, त जेकी शयूं फ्रीडम में न हूंदियूं आहिनि उनखे बि उहे चाहींदा आहिनि। लेकिन माशाल्लाह वर्ल्ड वाइड माशाल्लाह जेको आहे वुमेन राइट्स ते ॻाल्हि हले पई, पर मां अञा तव्हांखे पोइ ते वठी वेंदुसि त जेको आहे वुमेन राइट्स तव्हां इस्लाम खे खणी ॾिसो त सभ खां पहिरियां त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वुमेन राइट्स ॾिना आहिनि। उनखां पहिरियां तव्हां मुआशिरो ॾिसो ऐं उनखां बाद में ॾिसो, जीअं चइबो आहे त माना सेंटर आहे चेंजिंग जो न, त ऐं हुजण बि खपनि माशाल्लाह। जेको आहे हर इंसान खे पंहिंजा हक़ूक़ हुजणु खपनि। असांजो कॉन्स्टिट्यूशन तव्हां खणंदव त फंडामेंटल राइट्स जेके आहिनि, राइट टू लिव, राइट टू रिसाइड, किथे बि तव्हां रही सघो था पाकिस्तान में, फेयर ट्रायल, राइट टू फेयर ट्रायल, ऐं तमामु घणा आहिनि। ऐं ज़रूरी आहिनि, इहे बेसिक आहिनि, माना इहो माना पाणी वांगुरु ज़रूरी आहिनि। राइट्स न हूंदा त इंसानु कीअं हलंदो मुआशिरे में, हली नथो न सघे। सघे। पर वॾी ॻाल्हि इहा आहे त असांखे पंहिंजे राइट्स जी ख़बर त हुजणु खपे। असांजा राइट्स कहिड़ा आहिनि हिन ते नाज़रीन ज़रूरु ॻाल्हाईंदासीं हुन हिसाब सां। वठूं था नंढिड़ो ब्रेक, केॾा न वञो, वरी वापसि था अचूं। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। असां सां गॾु एडवोकेट यूनिस सुब्र साहब मौजूदु आहिनि ऐं हिन वक़्तु असांखे ॿिए बहितरीन महिमान, बहितरीन शख़्सियत, मुआशरे जा अहम पिलर वकील साहब एडवोकेट शम्स चांडियो साहब जन जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? थैंक यू, वरी महिरबानी, ठीकु लॻो बिल्कुलु। असीं पहिरीं ई इंफ्रास्ट्रक्चर ते ॻाल्हाए वेठा आहियूं ऐं तव्हांखे लेट बि शायदि उन हवाले सां ई थी आहे। ट्रैफिक जो इशू हुयो ऐं अलाह करे त इहो जल्दी ख़तमु थी वञे ट्रैफिक जो इशू। ख़ैर हीअ जेको हिन वक़्तु मुल्क जा हालात हली रहिया आहिनि, तव्हां सां बि ज़रूरु उन बारे में ॻाल्हि ॿोल कंदमि। जेको हिन वक़्तु पाकिस्तान जो मोराल बुलंद थियो आहे, छा सम्झो पिया, ॿियनि मुल्कनि ते केतिरो इम्पैक्ट पए थो हिन ॻाल्हि जो? मैडम, सभ खां पहिरियां त तव्हांजी तमामु घणी महिरबानी ऐं मां माज़रत थो कयां, छो त मां टाइम जे हिसाब सां ई निकितल हुउमि, पर ट्रैफ़िक रोड जा हालात अहिड़ा आहिनि त उन में पहुचंदे मूंखे तमामु घणी देरि थी वई। ऐं इन खां अलावा हिन वक़्तु जेका पाण वकील आहियूं त पाण कानून जी ॻाल्हि कंदासीं, पोइ रीजनल लॉज हुजनि या इंटरनेशनल लॉज हुजनि या UN जा लॉज हुजनि। इन खां अलावा उन्हनि शयुनि जे सिनारे में असां ॾिसंदासीं। सभ खां पहिरियां त जेको बि UN ठहियो 1940 खां बाद में, जेको UN ठहियो, सभिनी जी उन ते साइन आहे, ट्रीटीज़ वग़ैरह साइन थियल आहिनि। सभ खां पहिरियां त उन्हनि ते इम्प्लीमेंट करिणो आहे ऐं उन ते अमल करिणो आहे। ऐं हिन वक़्तु जेको US ऐं ईरान जो कन्फ्लिक्ट हले पियो, इहो हिन वक़्तु जो न आहे, 1979 खां वठी इहो कन्फ्लिक्ट हले थो। ऐं जी बिल्कुलु, जेको ईरान में इनकलाब आयो, जेको ख़ुमैनी साहब इनकलाब आंदो, उन खां बाद में इहे इशूज़ थिया। ऐं जेको US नथो चाहे त को साउथ एशिया में या हिन रीजन में को मूंखां वधीक पावरफुल हुजे या मूंखां वधीक को कंट्रोल करण वारो हुजे। पाकिस्तान जो जेको न्यूक्लियर ठाहियो, उन खां बाद में ईरान कोशिशि करे पियो त उहो न्यूक्लियर ते या पंहिंजी सेफ्टी लाइ, पंहिंजी प्रोटेक्शन लाइ उन तां बि उन हथु खणी छॾियो पहिरियां। पर हिन वक़्तु ज़ाहिर आहे उनखे पंहिंजे पावर एनर्जी जे लाइ कुझु जेको न्यूक्लियर वग़ैरह आहे उनखे इस्तेमालु करिणो आहे, उन हिसाब सां उहो लॻो पियो आहे। पर हुन इन्हनि शयुनि ते बि चई चुको आहे त मां न्यूक्लियर वग़ैरह नथो ठाहियां। जेका बि अगरि न्यूक्लियर ते कमु कयां थो, जेका इनरिचमेंट कई आहे हिन 60%, उहा पंहिंजे एनर्जी जे हवाले सां कई आहे। त मूंखे ज़ाहिर आहे जीअं अॼुकल्ह AI जो दौरु आहे, 2026, उनखे बिजली बि खपे। उन खां अलावा लाइट खां अलावा या ॿियनि सहूलियतुनि खां अलावा मुमकिन आहे सर्वाइव करणु। आबादी वधे थी, जेके बि मामला वधनि था ॾींहों ॾींहुं, जॾहिं उन खां बाद में ज़रूरतूं वधनि थियूं, उन खां बाद में इहे सॼा इकनॉमिकली मामलात आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको US आहे, उहो त शुरू खां वठी एग्रेशन में बि रहियो आहे, छो त उहो सुपर पावर आहे। उन सां गॾु जेके नियर बाय साउथ एशिया में ॿिया कंट्रीज़ आहिनि, उन जा जेके सहूलियतकार आहिनि, जा उहे उन जी मदद सां हिते करे पियो, ईरान में हमला करे पियो। उन खां बाद में इसराइल सां मिली करे जेके मामला हुननि वधाया आहिनि। त ज़ाहिर आहे वरी थोरो घणो बैकफुट थियण जो बि उनजो कोई ज़ाहिर आहे पंहिंजो इंट्रस्ट ई थी सघे थो, जेको पाकिस्तान खे उन विच में आंदो। हिन वक़्तु जेके डायलॉग हलिया, 21 आवर्स ताईं उन जा डायलॉग्स हलिया, उन खां बाद में वरी ख़तमु करे उनजो जेको JD वेंस हुयो उहो वापसि हलियो वियो। पर वरी हामिद मीर जा ॿिया जेके एक्सपर्ट आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, उन्हनि इहा कंफर्मेशन ॾिनी त हुननि जा डायलॉग्स वग़ैरह ख़तमु न आहिनि थिया, इहे कंटिन्यू रहंदा। पर हू वरी जेको US जो जेको प्रेसिडेंट आहे ट्रम्प, उन सां वरी डायलॉग करे उन खां बाद में कंफर्मेशन थींदी। ज़ाहिर आहे वाइस प्रेसिडेंट जेको हुनजो पाकिस्तान में आयो, उनखे फुली अथॉरिटी शायदि न हूंदी,
तंहिंजे करे उहो वापसि हले वियो। अगरि फुली अथॉरिटी हुजे त उहो कंफर्मेशन ॾेई हले वञे या वरी एग्रीमेंट कंफर्म करे वञे या वरी रिजेक्ट करे वञे। पर हुनजो असांजा डायलॉग यानी कि को मौक़िफ़ त ॾेई वञे, हा बस ईअं ई चई हलिया विया त बस असांजी ॻाल्हियूं हिक ॿिए सां मैच नथियूं आयासीं वञूं। असल में मुंहिंजो जेको ज़ाती ख़्यालु आहे त उहो उनजे करे इहो रीज़न थी सघे थो त उनजो फॉरेन मिनिस्टर अचे हा या उहो ट्रम्प पाण अचे हा त पोइ त इन्हनि शयुनि खे एंड अप करे सघे पियो। बिल्कुलु अगरि ॾिसो इहो हिकिड़ो इन लाइ अची सघे पियो, इन वक़्तु इशूज़ अहिड़ा लॻा पिया आहिनि ऐं जेको US जो बैक फुट थियण जो रीज़न आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको तुंहिंजे अवाम जो प्रेशर आहे उनजे करे आहे। बाक़ी जेको ट्रम्प जो एग्रेशन हुयो शुरू खां वठी उहो हिकिड़ो अहिड़े माइंड सां अचे थो, डिक्टेट माइंड सां अचे थो, डिक्टेटरशिप उनजो आहे। ऐं हिन वक़्तु जेको US में प्रोटेस्ट थिया, इसराइल में प्रोटेस्ट थिया त बाबा असांखे जंग नाहे करणी, अमुन खपे, 2026 जो दौरु आहे, जदीद दौरु आहे, हिन वक़्तु बि अगरि जंग कंदासीं त केतिरो नुक़सानु थींदो, भले US जो हुजे या ईरान जो हुजे। ह्यूमन राइट जी वायलेशन थींदी, माण्हू मरंदा त उते नुक़सानु त ज़ाहिर आहे किथे बि हुजे उहो उन माण्हू इंसान ज़ात जो थींदो न। बिल्कुलु सही, तव्हां बहितरीन तव्हां डिफाइन कयो। शम्स साहब वठंदासीं नाज़िम नंढिड़ो ब्रेक खां पोइ अची इन ॻाल्हि खे अञा थोरो वाज़िह कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, हिकु बार ॿीहर भली कार मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में असांजो प्रोग्राम ॾिसी रहियो तव्हां लाइव आवाज़ TV ते ऐं असां वटि एडवोकेट साहब मौजूदु आहिनि। शम्स साहब जन पंहिंजा वीचार असांखे ॿुधाया ऐं सम्झाया बि, खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं हेॾां यूनुस साहब जन बि वेठा आहिनि, उनखां ज़रूरु पुछंदमि त अगरि ट्रम्प अचे हा पाकिस्तान में छा सम्झो पिया, थोरो चेंज हुजे हा इहो जेको सिनेरियो असां वटि क्रिएट थियो आहे हिन वक़्तु? न, मुंहिंजे ख़्याल में चेंज न हुजे, छो त ॾिसो न अमेरिका जो डिसीजन असांखे लॻंदो आहे त सोल प्रेसिडेंट वठंदो आहे, पर हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू सेनेट सां ऐं हुननि सां मशवरो करे ई को डिसाइड कंदा। जीअं हाणे वाइस प्रेसिडेंट बि आयो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू जेको आहे नतीजो त न निकितो, लेकिन तव्हांखे जीअं अॻु में अर्ज़ु कयो त सीज़ फायर अञा हले पियो, त मीन्स कुझु न कुझु शयूं खे कंसीडर कयो पियो वञे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू सेनेट खां पुछी प्रॉपर करे पोइ ई डिसाइड कंदा। ऐं मां न सम्झां त ट्रम्प अचे छो त हू प्रेसिडेंट आहे ऐं हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी हुननि खे शइ पंहिंजी रखणी हूंदी आहे। इवन ईरान जो सदर बि न आयो, इहो बि ज़ाहिरी ॻाल्हि हुननि जे तरफ़ां बि हिकिड़ो स्टेटमेंट हो, हुननि बि पंहिंजो FM मोकिलियो अब्बास आरकची साहब, त हू ऑब्वियसली प्रेसिडेंट त न अचे हा, पर मुंहिंजे ख़्याल में घुमी बि वञे अचे हा पाकिस्तान, थोरो ॾिसी वञे हू घुमी सघे पियो। हिन सिचुएशन में घुमे हा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हो कंट्री जी जेकी साख़्त हूंदी आहे उहा स्टेक ते हूंदी आहे त हू अवॉइड कंदा आहिनि। बिल्कुलु ईअं ई आहे ऐं इन्हनि ते केतिरियूं मीम्स ठही वियूं आहिनि। हाणे तव्हां ॾिसो था असां पाकिस्तान में रही करे ॾिसंदा आहियूं त AI जे थ्रू उन्हनि जूं मीम्स ठाहियूं आहिनि, ख़ासि करे लियारी में किथे बीठा आहिनि, किथे वरी सब्जी वारे वटि बीठा आहिनि, उन्हनि खे सॼो पाकिस्तानी करे छॾींदा आहिनि। मैडम उहो जेको JD वेन्स आहे हुनजो ट्रैफिक चालान बि घर पहुचाए छॾियो अथनि। बिल्कुलु ईअं ई आहे। अच्छा, हिकिड़ो त वरी इहो बि ॾेखारियो अथव टेबल टॉक करनि था वेठा असांजे PM साहब आहिनि ऐं हेॾां अमेरिका जा वफ़द वारा ऐं हेॾां वरी इराक जा, उन्हनि टिनी खे ईअं मिलाए करे ॾेखारियो आहे ऐं ख़ासि करे जेकी दोस्ती ॾेखारी वई आहे उन्हनि में, मतलब में काश अगरि ईअं सही वारी हुजे हा दोस्ती त पोइ छा न फ़ाइदा थी वञनि। मैडम ॾिसो ज़ाहिर आहे इंसान ज़ात जो क़तलु थिए थो या किथे एटॉमिक नुक़सानु थिए थो त उहो त ज़ाहिर आहे इंसान जो ई नुक़सानु आहे न। ऐं सॼी दुनिया चाहींदी हूंदी त अमन हुजे, पर हर को पंहिंजे पंहिंजे इंट्रस्ट में ॾिसे थो। ज़ाहिर आहे अमेरिका खे पंहिंजा सिटीज़न्स प्यारा आहिनि, जेको ईरान खे पंहिंजा सिटीज़न्स प्यारा आहिनि ऐं उहो पंहिंजे उन इंट्रस्ट में ॾिसी करे उहो पंहिंजो इंट्रस्ट चाहे थो। पर इहा शइ वरी मुमकिन न आहे त असां पंहिंजा फ़ाइदा बि ॾिसूं वरी नुक़सानु बि न थिए, असां सुपरमेसी बि ॾेखारियूं, हुन खां बाद में वरी अमन बि हुजे। किथे न किथे बैकफुट त थियणो पवंदो न, किथे न किथे ज़ाहिर आहे पंहिंजा राइट्स तव्हां जेके बेसिक राइट्स आहिनि उहे त सभिनि इंसाननि खे मिलणु घुरिजनि। हिन वक़्तु सभ खां वधीक जेका क्वेश्चन मार्क आहे उहो UN ते आहे। त हिन वक़्तु जेको टेबल टॉक पाकिस्तान कयो आहे इहो UN खे करणु घुरिजे, यूनाइटेड नेशंस छाजे लाइ ठहियल आहिनि। जॾहिं उन्हनि जो को बयान ई न आहे, उन्हनि ते को अमल नथो करे त पोइ इहो ज़ाहिर आहे ईअं ई सम्झो वेंदो त इहे ग़रीबनि मुल्कनि जे लाइ आहिनि, बाक़ी जेके सुपर पावर आहिनि उहे पंहिंजी मर्ज़ी सां ई इन शयुनि खे कंटिन्यू कनि। पर चवनि पिया त जॾहिं UN हिकिड़ो स्टेप खयो ऐं उन्हनि जारी कयो हिकिड़ो बयान त उनखे बि वीटो करे उछलायो वियो ऐं ट्रम्प वीटो करे उछलायो उनखे ऐं त मां नथो मञां। कानून साज़ी जी ज़रूरत आहे न, त वीटो हिकिड़ो सुपर पावर आहे उहो पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो त पोइ त ॿिया उन्हनि शयुनि ते अमल न कंदा। उन्हनि खे कानून साज़ी ऐं उन्हनि खे पुलिस पंहिंजो इन्फोर्समेंट एजेंसीज़ वग़ैरह हुजनि उन्हनि ते अमल करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु जी, इंटरनेशनल लॉ तव्हां ॾिसो तमामु घणा ठहियल आहिनि। तव्हां
जेको UN जो जेको चार्टर आहे उन जो फर्स्ट आर्टिकल 2 सब आर्टिकल 4 उन में क्लियर कट लिखियलु आहे त को बि एग्रेशन न कंदो। 51 आर्टिकल में लिखियलु आहे तव्हां प्रोटेक्शन में तव्हां करे सघो था। पर हिन वक़्तु अमेरिका चए थो त बसि असांखे पंहिंजा इंट्रस्ट आहिनि, ईरान चए थो त असां पंहिंजी प्रोटेक्शन में असां वार कयूं था। ऐं ॾिठो वञे त ईरान पंहिंजी प्रोटेक्शन में ई वार करे थो। जेको सभ खां पहिरियां जेको कई थो आहे त US कई। हिन वक़्तु हितां जी जेको दुबई में हुनजी एम्बेसीज़ वग़ैरह हुयूं या दुबई में हुननि जो फोर्सिस वेठियूं आहिनि त उहे अमेरिका जी वेठियूं आहिनि। ईरान त एतिरो पैसे वारो बि न आहे, उन वटि एॾो करंसी हुनजी डीवैल्यू थियल आहे ऑलरेडी, उन ते सैंक्शन्स वग़ैरह पाबंदियूं लॻियल आहिनि। सभ खां पहिरियां त पाबंदियूं हटायूं वञनि न उन तां। बिल्कुलु, ऐं उनखे पूरो हक़ आहे, ईरान हुजे या कोई बि मुल्क हुजे, उनखे पंहिंजे दिफ़ा करण जो पूरो हक़ आहे ऐं हू पंहिंजे मुल्क जे दिफ़ा लाइ कुझु बि ठाहे सघे थो। इहो हिन सां हिन ते पाबंदी न हुजणु खपे। आई थिंक बिल्कुलु न हुजणु खपे, लेकिन ॾिसो मां इहा ई शइ चईंदुमि त जॾहिं बि इंसान को कानून ठाहींदो आहे उहो सभिनी खां पहिरियां पाण खे सिक्योर कंदो आहे। त जीअं साईं ॻाल्हि कई बिल्कुलु UN आहे, इहा सिर्फ़ु छा आहे जो जंहिंजी ठहियलु आहे हुननि खे ख़बर आहे त उनखे असांखे जंहिं महिल असांजे अगेंस्ट ईंदी त उनखे वीटो कीअं करिणो आहे। त उहो स्ट्रक्चर बेसिकली ठहियलु ई ईअं आहे त हू हुननि जे अगेंस्ट न वञे, हू ॿियनि जे अगेंस्ट यूज़ थी सघे थो, अमेरिका थी वियो या इज़राइल थी वियो, हू हुननि जे अगेंस्ट तव्हां मूंखे ॾेखारियो त कॾहिं जेको आहे इवन ही मिडल ईस्ट में चवनि था त ईरान थ्रेट आहे छो त ही न्यूक्लियर थी वेंदो। साॻे मिडल ईस्ट में इज़राइल वेठो आहे, उन खां कोई नथो पुछे। हू चवनि था असां वटि इन करे छो त असां अमन चाहींदा आहियूं। हाणे ही को जवाबु न आहे, लेकिन हू हुनखे न चईंदा कुझु बि। तंहिं करे चईंदा आहिनि त इंसानु कानून ठाहींदो त पाण खे सिक्योर कंदो। कानून हमेशह ख़ुदा जो हूंदो आहे छो त हू सभिनी खे सभु हुनजे लाइ बराबरि आहिनि। त हू इन करे, पर हिते छा आहे अनफॉर्चुनेटली थींदो ईअं आहे जो जेको माइट आहे उहो राइट आहे। त उहो कानून ईअं तरीक़े सां ठाहींदो आहे त जीअं पंहिंजो पाण खे बचाए सघे। ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई ईरान जी, त बिल्कुलु हुन ते सैंक्शन छो आहिनि। पहिरियां त हू इहो जस्टिफाई कनि त हुन ते सैंक्शन आहिनि छो। हू पंहिंजी ख़ुदि मुख़्तार आहे, हू पंहिंजो ऑयल आहे या जेकी बि ट्रेड करणु चाहे थो, जेको हुन सां करणु चाहे थो उहो हुन सां करे। लेकिन हुननि हिन खे शैकल्स में रखियो ई इन करे आहे त ही अॻिते न वधी वञे, छो त हुननि में पोटेंशियल आहे। तव्हां ॾिसो हुननि जो जेको बि काबीना जो माण्हू आहे हू सभु PhDs आहिनि डिफरेंट फील्ड्स में। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त ईअं बि न त ॿाहिरां मेजोरिटी हुननि जा पंहिंजा ईरान मां ई PhD थियल आहिनि। त माना हुननि जो जेको इंस्टीट्यूशन आहे या जेको तालीम जो मयार आहे उहो एतिरो सुठो आहे जो मेड इन, असां चईंदा आहियूं मेड इन पाकिस्तान, त उहो हर शइ मेड इन ईरान आहे। फूड खां वठी वेंदे हुनजा जेके वेपन्स आहिनि, मिज़ाइल्स आहिनि, सभु मेड इन ईरान आहिनि। तंहिं करे हू हिन महिल ताईं 40 ॾींहं थिया आहिनि त हू बैक ऑफ न कयो हुन, अमेरिका पोइ हिते हटी वियो, छो त हू हर शइ पंहिंजी पाण था ठाहिनि। बिल्कुलु, ऐं हू अथोराइज़ कनि पिया पंहिंजे माण्हुनि खे बि त हा तव्हां जंग में हिसो बि वठी सघो था। ऐं मूंखे हैरानी हुई इहो जज़्बो ऐं जोश ॾिसी करे त 1.25 करोड़ माण्हू पंहिंजी रजिस्ट्रेशन कराइण आया आहिनि त असां जंग में हिसो वठंदा। इन ते तव्हां जेको ट्रम्प आख़िरी ट्वीट कयो त मां ईरान जी जेका सिविलाइज़ेशन आहे उहा ख़तमु करे छॾींदुमि, मां हुनखे डिस्ट्रॉय करे छॾींदुमि, त उन महिल हुननि चयो त असां पुलनि ते हमला कंदासीं। ईरान US चयो त असां पुलनि ते हमला करे हिन जा सभु कुझु स्ट्रक्चर ख़तमु कंदासीं। माण्हू घरनि मां निकिरी करे पुलनि ते अचे बीह रहिया त ठीकु आहे, तव्हां पुलनि सां गॾु असांखे बि ख़तमु कयो। इहो हिकिड़ो जज़्बो हुबुल वतनी चइबी। हुबुल वतनी, बिल्कुलु हुबुल वतनी हुजणु खपे। इनखे हुबुल वतनी ऐं उन खां बाद में इहा सॼी कुर्बानी तॾहिं माण्हू ॾींदो आहे जॾहिं पंहिंजे वतन सां सचो हूंदो आहे, पंहिंजे मुल्क सां सचो हूंदो आहे। सही, पर इनखे कंपेरिज़न कयूं असां त ज़ाहिर आहे असां वटि उहा सिचुएशन आहे ई कोन। इन ॻाल्हि खे ज़रूरु कंटिन्यू कंदासीं त असां वटि कहिड़ी सिचुएशन आहे, असां में हुबुल वतनी केतिरी आहे ऐं फॉरेन पॉलिसीज़ छा आहिनि। नाज़रीन वठंदासीं नंढिड़ो ब्रेक, केॾा न वञो, वरी वापसि था अचो। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ही प्रोग्राम मॉर्निंग विथ आवाज़ ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ TV ते। असां सां गॾु महिमान वेठा आहिनि वकील साहिबान, जिन सां ॻाल्हि ॿोल हले पई मुआशरे जो जेको हॉट टॉपिक आहे। हर कंहिंजी नज़र आहे त हाणे छा पियो थिए, हाणे हेडलाइन में छा पियो अचे, ईरान छा चयो, अमेरिका छा चयो, ऐं इसराइल जो कहिड़ो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे, उन खां पोइ पाकिस्तान हिन वक़्तु किथे बीठो आहे। जीअं असीं हुबुल वतनी जी ॻाल्हि कईसीं शम्स साहब, ऐं तव्हां चयो त हुबुल वतनी ईराननि में वधीक आहे, असां में केतिरी आहे जोश जज़्बो, ख़ुदा न ख़्वास्ता करे अहिड़ी का सिचुएशन थिए पई त? मैडम मुंहिंजे ख़्याल सां हुबुल वतनी जो दारोमदार उहो रियासत ते हूंदो आहे। जी, तव्हां सां गॾु रियासत केतिरो थी बीहे, वक़्त सां गॾु असां वरी पोइ रियासत सां बीहंदासीं। पर मुंहिंजे ख़्याल सां असां वटि रियासत जा पिलर्स तव्हां ॾिसो, जुडिशरी ॾिसो, एग्ज़ीक्यूटिव ॾिसो, पार्लियामेंट ॾिसो, इन खां अलावा जेके बि इदारा आहिनि उहे ईअं सम्झो असांखे पंहिंजा ह्यूमन राइट्स जेके बेसिक राइट्स आहिनि आर्टिकल 8 खां वठी 28 ताईं कोड त थियल आहिनि पर कॾहिं मिलिया न आहिनि।
इन जे करे मूंखे नथो लॻे त को ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी सिचुएशन असांजे मथां आई त असां को मुल्क सां बीह सघूं था या असांजो माण्हू बीह सघे थो। उनजो रीज़न सिर्फ़ु इहो आहे त असांखे 24 कलाक सप्रेस कयो थो वञे। असांजो जेको फंडामेंटल राइट्स आहिनि, हिन वक़्तु ॾिसो US ऐं ईरान जी जंग हले थी, पर उते बि प्रोटेस्ट करे सघो था, पर असां वटि प्रोटेस्ट ते पाबंदी आहे। तव्हां 144 नाफ़िज़ आहे, केसि ताईं हलंदो का ख़बर न आहे। इवन की तव्हां हिकु सिंगल माण्हू अगरि प्रेस क्लब ते वञे थो, उते बि हुनखे पुलिस खणी हली थी वञे। त ज़ाहिर आहे तव्हां माण्हुनि खे ह्यूमन राइट्स ॾींदो, तव्हां उन्हनि खे फ्रीडम ऑफ असेंबली आहे, फ्रीडम ऑफ स्पीच आहे, उन्हनि खे तव्हां आज़ादी ॾींदव त तॾहिं तव्हां ॿुधी सघंदव, क्रिटिसिज़म बर्दाश्त कंदव, तॾहिं तव्हां सां आवाम बीहंदो, तॾहिं तव्हांजे मुल्क जो माण्हू तव्हां सां बीहंदो। अगरि तव्हां अहिड़ी सिचुएशन में हूंदो, पोइ तव्हां ते ॾुखियो वक़्तु ईंदो त पोइ बसि वॾी जान छॾाईंदासीं। बसि वॾी जान छॾाइणी आहे। यूनिस साहब, फॉरेन पॉलिसीज़ बि आहिनि। फॉरेन पॉलिसीज़ अगरि सही नमूने सां यूज़ कयूं वञनि त छा हिननि जा फ़ाइदा थी सघनि था हिन वक़्तु जेकी सिचुएशन हले पई? बिल्कुलु, पाकिस्तान जी फॉरेन पॉलिसी क्लियर आहे। तव्हां ॾिसी सघो था पाकिस्तान जेके बि अलाइज़ आहिनि उन सां कोशिशि करे पियो त हद तल इम्कान माना शयूं बहितर थियनि ऐं पीस जी तरफ़ वञनि। US हुजे या इवन ईरान हुजे या कोई बि हुजे, इवन सऊदी सां बि पाकिस्तान जी जेकी डिफेंस डील आहे, त पाकिस्तान जी कोशिशि पूरी दुनिया ॾिसे पई त वाहिद इहो ई आहे जेके सभ खां वधीक आहे त इहा जंग जल्द खां जल्द रुकिजे, छो त पाकिस्तान जी फॉरेन पॉलिसी इन्हनि टिन्हिनि सां इन्वॉल्व आहे। त हू नथो चाहे त कंहिं बि तरफ़ खां का बि शइ थिए। इवन रीजनल वॉर जे करे इन्फ्लेशन उहा अलॻि शइ आहे, छो त पाकिस्तान पाण इन पोज़ीशन में बीठो आहे जो पाकिस्तान वटि ऑप्शन्स तमामु लिमिटेड आहिनि ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे ऑप्शन्स हुजनि बि त बि उहे नुक़सान ते आहिनि काफ़ी। तंहिं करे पाकिस्तान जो जेको पोज़ीशन आहे क्रिटिकल आहे। इन करे पाकिस्तान सभ खां वधीक कोशिशि पियो करे त इहो जंग मुकमल बंदि थिए। बिल्कुलु। फॉरेन पॉलिसी जे हवाले सां शम्स साहब तव्हां छा चवंदा? मैडम, फॉरेन पॉलिसी बि साॻियो ॾिठो वञे त उहा फॉरेन पॉलिसी बि तॾहिं सक्सेस थींदी आहे जॾहिं उहो माण्हू या फॉरेन मिनिस्टर या इन खां अलावा उनजा जेके वर्कर्स आहिनि उहे आज़ादु हुजनि। पर मूंखे नथो लॻे त जॾहिं आम माण्हू ते पाबंदी आहे, फ्रीडम ऑफ स्पीच आहे या असेंबली आहे या जेको फंडामेंटल राइट्स आहिनि उहे माण्हू खे नथा मिलनि, त फॉरेन पॉलिसी ते बि असांजो कॾहिं यकीन थींदो आहे, कॾहिं त वरी उन ते बि यकीन न आहे हूंदो त अॻिते छा कंदा या उन्हनि खे छा करणु घुरिजे। ज़ाहिर आहे उन्हनि खे बहितर करिणो पवंदो। हिन वक़्तु मौक़ो त ॾिसो, इंडिया जहिड़ो मुल्क जेको हुयो उहो बि हथु खणी वियो त असां इन डायलॉग्स में न ईंदासीं। उनजो रीज़न इहो हुयो त ज़ाहिर आहे सुभाणे अगरि जंग हले थी, नथी हले, ख़तमु थी थिए, तॾहिं बि असांजा रिलेशन्स कहिड़े मुल्क सां सही हूंदा, ईरान सां सही हूंदा या इंडिया सां सही हूंदा या US सां सही हूंदा, उन सां कीअं रखिणो आहे, बैलेंस त असांखे करिणो पवंदो। इहा तमामु घणो हिकिड़ो ईअं सम्झो हसास मामिलो हूंदो आहे। सही। तव्हां इंडिया जी ॻाल्हि कई, इंडिया त तावीज़नि में पूरी आहे। उहो तावीज़ कनि पिया त जीअं अमेरिका वारो जहाज़ हुते न पहुचे, हुननि जा तावीज़ बि कमु न आया। असांजो जेको रीजन पूरो आहे, साउथ एशिया आहे या पाकिस्तान आहे, इंडिया आहे, ईरान आहे, अफ़गानिस्तान आहे, तक़रीबन असांजी सोच बि मेंटेलिटी साॻी आहे। असांजो माण्हू साॻियो ई आहे। पोइ उन ते अगरि सुठे नमूने सां स्टेट रियासत कमु करे थी त उहो सक्सेस थी सघे थो। अगरि उन ते रियासत जो ध्यानु न आहे त पोइ बसि असां 200 साल 400 साल त असां हिन वक़्तु बि US UK खां पोइ ते आहियूं। तव्हां यूरोप में ॾिसो, उते पुलिस सिस्टम ख़तमु थी चुको आहे, उते कैमरा सिस्टम थी चुको आहे। अगरि तव्हां क्राइम कयो था तक़रीबन उते तव्हां उन कैमराज़ में नोट थी वेंदो ऐं उन ते ई ट्रायल हलंदो, उन ते ई तव्हांखे पनिश थींदी। पर असां वटि अञा बि जेॾीमहिल थोरो बि मामिलो थिए थो त पुलिस खां वधीक माण्हुनि खां वधीक पुलिस बीठी आहे। ज़रूरु तव्हांखे दॿाइण लाइ उहा बीठी आहे। इहे शयूं नुक़सानु ॾींदियूं न अॻिते हली असांखे। बिल्कुलु। ऐं असीं यूनिस साहब ऐं मां ॻाल्हाए चुका आहियूं वकीलनि ते बि, जेके असां वटि इज़ाफ़ो थींदो पियो वञे। सुठी ॻाल्हि आहे, मुआशिरे में हुजणु खपनि लॉ पढ़ण वारा, लॉ खे सम्झण वारा ऐं ॿियनि खे सम्झाइण वारा, पर उन में ई ग़लति इम्पैक्ट बि पवनि पिया शम्स साहब। ऐं कुझु वीडियोज़ बि साम्हूं आयूं आहिनि, नकली जाली जीअं पीर हूंदा आहिनि, ईअं नकली वकील बि असांजी सोसाइटी में खोड़ सारा मिलनि था। छा चवंदव? मैडम, मां पहिरियां इहा ई ॻाल्हि करे छॾी त असांजी सोसाइटी पूरी सेम हूंदी आहे। वकील हुजे, पुलिस हुजे, जुडिशरी हुजे, सभु असां साॻे ई पिलर ते आहियूं। हिनमहिल मां वकील आहियां, सुभाणे मां थी सघे थो जज हुजां, थी सघे थो त ॿिए कंहिं शोबे में वञा, या वरी मुंहिंजो फैमिली मेंबर कंहिं ॿिए शोबे में हलियो वञे, त ज़ाहिर आहे फैमिली त असां साॻी थी आहे, असांजी मेंटल जेका अप्रोच आहे उहा त सेम मैच थी वई न। इन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी सोसाइटी में वकील करप्ट न आहे, पर इन सां गॾु पुलिस वारो, उन सां गॾु ट्रैफ़िक वारो, उन सां गॾु जेको आम माण्हू आहे उहो सभु करप्ट आहे। सभ खां पहिरियां त उन्हनि जी मतिलबु स्क्रूटनी करणी पवंदी, उन्हनि खे एजुकेट करिणो पवंदो, उन्हनि खे तालीम ॾियणी पवंदी। तालीम जो मामिलो आहे। उन खां बाद में असांजी जेको वकालत आहे उन में स्क्रूटनी करण लाइ असांजो ॿार हिकु कोड वग़ैरह इशू कयो आहे, या जीअं एफिडेविट थींदो आहे, अहिड़े नमूने सां सिटी कोड में उन्हनि शुरू कयो
त जीअं फेक वकील वग़ैरह भॼी वञनि, उनखां पोइ रेज़ोल्यूशन आंदा, उनखां बाद में सिंध बार काउंसिल स्क्रूटिनी करे जेके माण्हू हुया जेके जॉब्स वग़ैरह कनि पिया, ज़ाहिर आहे जेको वकालत करे थो उहो जॉब नथो करे सघे, उहो मिसकंडक्ट जे ज़िमरे में अचे थो, उहो पनिशमेंट जे मतिलबु के लाइक़ु आहे। उन हिसाब सां उन्हनि इदारनि खे लिखियो, ऑडिट इदारो आहे उन्हनि खे लिखियो त बाबा जेके जेके जॉब कनि था उनजी असांखे लिस्ट ॾियो। उहो सिंध बार काउंसिल जो इशू जेको पेंडिंग आहे ऐं उहो बि रिसेंटली कुझु टाइम में अची वेंदो। ऐं हिन वक़्तु पहिरियां त तमामु घणो इहो रेशो हुयो, उनखां बाद में इनखे कंट्रोल करण लाइ सिंध बार काउंसिल, कराची बार एसोसिएशन इन्हनि ते कमु करणु शुरू कयो आहे। पर हिन वक़्तु उनखां बि वधीक थी सघे थो त कोई ॿिया इदारा आहिनि जेके मुलविस आहिनि, हिन वक़्तु सिटी कोर्ट जी इलेक्शन नथा करणु छॾनि। सही ज़ाहिर आहे इन्हनि शयुनि खे तव्हां जेतिरो दॿाईंदो ओतिरो उहो नुक़सानु ॾींदी। पहिरियां त हर साल इलेक्शन थींदी हुई डिसंबर महीने में, हिन वक़्तु डिसंबर अप्रैल अची वियो आहे, हिन वक़्तु ताईं का ख़बर न आहे इलेक्शन थिए थी या नथी थिए। इन खां बाद में जेके फेक वकील वग़ैरह ज़ाहिर आहे घुमंदा हुया उहे हिन वक़्तु घुम लॻा पिया आहिनि, पर वरी अगरि हिन ते सख़्ती न थी वरी इहे वापसि ईंदा। जी, इहे वरी वधीक नुक़सानकार आहिनि। जेको वकील न आहे उनखे अगरि केस थो मिले त उहो केस कीअं डील कंदो? उहो त ज़ाहिर आहे बसि चवंदो मूंखे पंहिंजी फीस खपे, पैसा खपनि, उनखां बाद में मूंखे गुम थियणो आहे। सही ज़ाहिर आहे हिकिड़ो वकील आहे उहो डिग्री करे थो, उहो प्रॉपर तरीक़े सां उहो सॼो सिखी करे अचे थो, पढ़ी करे अचे थो। ऐं ॿियो वकील आहे जेको कल्ह असांजो जीअं सम्झो क्लाइंट हुयो, उहो कोर्टनि में अची उहो सिखी थो वञे, उहो वरी उहो कंहिं ॿी कोर्ट में वञी करे पंहिंजो वकालतनामो ठाहे फेक ठाहे करे कोर्ट में प्रेज़ेंट करे थो। ज़ाहिर आहे जजनि खे बि इन्हनि शयुनि जी स्क्रूटनी करणु घुरिजे त केरु फेक वकील आहे केरु न आहे, उन्हनि शयुनि खे ॾिसणु घुरिजे, पर उन्हनि जो बि एतिरो ध्यानु न आहे। उहे पंहिंजे इदारे खे ॾिसनि था, सिंध बार काउंसिल जी ज़िमेदारी आहे, बार एसोसिएशन जी ज़िमेदारी आहे, पर उहे बि जीअं मां ॻाल्हि कई त काफ़ी शहरनि में उहो इलेक्शन्स वारो सिस्टम बि ख़तमु कयो थो वञे, उहो फ़ाइदे खां वधीक नुक़सानु ॾींदो। अच्छा, इन जो नुक़सानु कीअं आहे? जॾहिं इलेक्शन न थींदी त छा नुक़सानु आहे? वकील त वकील आहिनि, घुमनि था फिरनि था, हर कंहिंखे केसिस मिलनि था। यूनुस साहब न, असल में छा आहे जो इलेक्शन थियणु ज़रूरी इन करे आहे जो हर माण्हू खे को लॻाम ॾियण वारो हुजे न। कैबिनेट हूंदी आहे त हू को बि इशू थो थिए, का बि शइ आहे, का कंप्लेन आहे त उनखे रिज़ॉल्व कंदी, पर अगरि कैबिनेट ई न आहे, को प्रेसिडेंट ई न आहे ऐं प्रॉपर, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ शयूं मैनेज न थींदियूं। हींअर आहिनि सही एडॉक ते रखिया अथऊं, पर जीअं साईं अर्ज़ु कयो त माना प्रॉपर इलेक्टेड न आहिनि, उहो माना सिलेक्टेड चई सघे थो, हा इलेक्टेड न आहे। इनखे थोरो फर्दर एडॉक ते रखिया अथनि, पर उहे ज़ाहिर आहे उनजी डायरेक्शन से हलनि था। चयुमि साईं मैडम खे त उहे सिलेक्टेड आहिनि, बिल्कुलु ईअं आहे। पोइ उहे त फ़ाइदो न ॾींदा न सोसाइटी खे फ़ाइदो ॾींदा, न वरी वकीलनि खे फ़ाइदो ॾींदा, न वरी उहे पंहिंजा इंट्रस्ट ॾिसंदा। उनखां बाद में इलेक्शन्स हर साल लाज़म आहिनि। जीअं काफ़ी दोस्त असांखे चवंदा आहिनि तव्हां 12 महीना तव्हां इलेक्शन ई विढ़ंदा हो, पर मां हिनखे कंपेरिज़न कंदुमि त तव्हां इलेक्शन बि त असां विढ़ंदा आहियूं, पर कोर्टनि में तव्हां वेंदव न, कोर्टूं वकीलनि सां भरियूं पयूं हूंदियूं आहिनि, कोर्ट केस हलाईंदा आहियूं असां। ज़ाहिर आहे ॿाहिरि असां कैंपेन कंदा आहियूं या कमकार कंदा आहियूं, उनखां बाद में जेको केस हूंदो आहे, जेको असांखे फीस ॾींदो आहे, उहो बि असांखां 10 चकर पुछंदो आहे त मुंहिंजे केस जो छा थियो। ज़ाहिर आहे उन्हनि शयुनि खे डील करे केस हलाईंदा आहियूं, सुठे नमूने सां स्टडी कंदा आहियूं, उहो अहिड़े नमूने सां केस हली सघे थो। वकील ताक़तवर कॾहिं पियो थिए? मां तव्हां ॿिन्ही वकीलनि खां ज़रूरु पुछंदमि त वकील ताक़तवर छा हिन वक़्तु थी वियो आहे जॾहिं पाणी जो इशू थियो, उनखां पोइ वकील कब्ज़ो बि करे थो, वकील कंहिंजो हक़ बि खाई सघे थो, या वरी जीअं तव्हां चयो त जाली वकील अची करे केस बि विढ़ी सघनि था? वकील ताक़तवर छा पहिरीं खां हो या हाणे हिन इशू खां पोइ थी वियो आहे? न, वकील ताक़तवर पहिरीं हुयो, लेकिन जेको मेन स्ट्रीम में जेको हाईलाइट थियो आहे उहो बिल्कुलु इन इशू खां पोइ ई वधीक थियो आहे। ऐं जेको अॼु साईं अर्ज़ु कयो त को बि शोबो हुजे, डॉक्टर हुजे या वकील हुजे, उहा सोसाइटी जी रिफ्लेक्शन हूंदी आहे। त तव्हांजी सोसाइटी में इहो, मां हिन महिल ताईं वकील आहियां, शाम खां पोइ त मां आम माण्हू आहियां पंहिंजे घर में, त मुंहिंजो उहो जेको पैराडिम हूंदो उहो शो थींदो, उहो पोइ मां वकालत कयां या मां डॉक्टर थियां। त साईं वारी ॻाल्हि ठीकु हुई बिल्कुलु, त असांखे उहो बेसिक खां शुरू करणी पवंदियूं त ही मथे मसइला न थींदा। बाक़ी वकील तव्हां वारो जेको मेन सुवालु हुयो, त बिल्कुलु वकील खे पावर्स त या चइजे या नॉलेज, छो त लॉ जी नॉलेज हूंदी आहे वकील खे बेसिकली, त उहो त हुई शुरू खां, लेकिन जेको मेन स्ट्रीम में वकील आयो आहे उहो बिल्कुलु कैनाल जे इशू खां पोइ ई थियो आहे। बिल्कुलु मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हिन में पावरफुल जी ॻाल्हि ई न आहे, असां वटि को इन्फोर्समेंट न आहे, असां वटि का फ़ौज न आहियूं, पर चवण जो मतिलबु आहे त पावरफुल असांखे पंहिंजे हक़नि जी ख़बर आहे। जॾहिं मां किथां रस्ते खां वञा थो ऐं मूंखे को क्राइम थिए थो या को मामिलो थिए थो, त मूंखे कंप्लीटली प्रोसीजर जी ख़बर आहे, थाणे ते वञिणो आहे, मूंखे छा करिणो आहे, ज़ाहिर आहे उन्हनि खे मां कानूनी हिसाब सां हल करे सघां थो। पर असां वटि इन जे लाइ पावरफुल आहे त असां कानून खे ॼाणूं था। ईअं न आहे त को असां कंहिं ते हरू भरू, ज़ाहिर आहे कब्ज़ो त तमामु घणो हीनियस क्राइम आहे। कंहिंजे घर ते
ये फंडामेंटल राइट प्रॉपर्टी राइट इहो फंडामेंटल राइट जो हिसो आहे उहो को बि वायलेट नथो करे सघे, केॾो बि पावरफुल हुजे उहो बिल्कुलु बि वायलेट नथो करे सघे। सही हिन में मैडम मां हिकिड़ी शइ चईंदुमि, जस्टिस AR कॉर्निलियस जो कोट आहे त द बेस्ट वे टू गेट योर राइट इज़ टू नो द लॉ। तव्हांखे Okay. लॉ ख़बर हूंदी त तव्हां पंहिंजा तव्हां राइट्स पंहिंजा राइट वठंदव। जी साईं ॻाल्हि कई त फंडामेंटल राइट्स असां मां 5% खे बि ख़बर न हूंदा। हालांकि राइट टू लिव आहे, राइट टू फ्री फेयर ट्रायल आहे, राइट टू कंहिं बि जॻह ते प्रॉपर्टी वठणु आहे, इहे असांजे माण्हुनि खे ख़बर ई न आहे। तंहिं करे असां वारा माण्हू को बि अगरि पंहिंजो पावर खे मिसयूज़ या अब्यूज़ थो करे त हू हुनखे अंदाज़ो ई न आहे त हिन जो राइट ई न आहे, बेसिकली हिन जी जॉब ई न आहे, छो त असांखे पंहिंजा राइट्स ख़बर न आहिनि, उनजी जड़ ई आहे त असांखे लॉ ई ख़बर न आहे त लॉ छा आहे। सही लॉ छा आहे। नाज़रीन नंढड़ो ब्रेक था वठूं, थोड़ी देर में वापस था अचूं मॉर्निंग विथ आवाज़ में। वेलकम बैक इन मॉर्निंग विथ आवाज़। ही प्रोग्राम ॾिसी रहियो तव्हां लाइव आवाज़ टीवी ते। नाज़रीन TMF द मीडिया फोरम जी जेतिरी तारीफ़ कजे उहा घटि आहे। भाईजान सजाद सुहाग जन जो ही बहितरीन इनिशिएटिव ऐं बहितरीन क़दम आहे जिते हर कोई गॾु आहे, सिर्फ़ गॾु न आहे पर इक्वलिटी आहे, हर कंहिंखे ॻाल्हाइण जी फ्रीडम आहे, तव्हां कुझु बि पंहिंजा आइडियाज़ शेयर करे सघो था ऐं तव्हांखे गॾो गॾु उन्हनि में बेनिफिट बि मिलनि था। ऐं खोड़ सारा माण्हू हिन वक़्तु पेंडिंग में आहिनि ऐं खोड़ सारा माण्हू TMF में शमूलियत जे लाइ वेटिंग में आहिनि ऐं चवनि पिया त असांखे बि शामिलु कयो वञे। ही तमामु सुठो ग्रुप आहे जेको गेट टुगेदर बि करे थो ऐं खोड़ सारियूं ट्रेनिंग्स बि कराए थो जीअं मीडिया जा माण्हू पोयां न रहनि, हिक ॿिए सां कनेक्ट हुजनि। ऐं इन कनेक्टिविटी में सिर्फ़ु कनेक्ट रहण ई ज़रूरी न आहे, हिक ॿिए जी मदद कयो। जीअं मां अॼु हिते मॉर्निंग शो करे रही आहियां, मूंखे अगरि कंहिं गेस्ट जी ज़रूरत आहे त उहो बि असीं ॻाल्हाए सघूं था, उहो चई सघूं था ऐं असां वटि फ़ौरन उहे गेस्ट पहुची वेंदा। ऐं खोड़ सारा ॿिया मसइला, स्कूल्स जा मसइला या किथे बि असांखे पंहिंजी रजिस्ट्रेशन कराइणी आहे, द मीडिया फोरम उन्हनि जे लाइ असांजे लाइ आसानियूं पैदा करे थो ऐं उन्हनि सां ई रिलेटेड आहिनि यूनुस साहब। यूनुस साहब तव्हांजी कहिड़ी एक्टिविटी हुते आहे ऐं कीअं तव्हां शामिलु थिया मीडिया फोरम में? अच्छा, फर्स्ट ऑफ ऑल शामिल ईअं थियो जो जीअं तव्हां अॼु सजाद सुहाग जो खयो नालो खयो त हिकिड़ी उन्हनि सां ई मुलाक़ात हुई त उन्हनि इएं डिस्कस कयो दी मीडिया फोरम जो ऐं ॿुधायूं त बेसिकली दी मीडिया फोरम आहे छा। त हुननि चयो त बेसिकली हूअं छा हो जो को हिकिड़े चैनल वारो हूंदो त उनजी एतिरी से न हूंदी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो हिकिड़ो चैनल हूंदो त जीअं मूंखे ख़्यालु थियो त छो न इहे सभु हिकिड़े प्लेटफॉर्म ते अचनि ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेतिरो घणो आवाम हिकिड़े बैनर जे हेठां हूंदो त ऑब्वियस हुनजो पावर ऐं उनजी से बि एतिरी हूंदी, उनखे हाईलाइट बि ओतिरो मिलंदो। त पोइ हुननि चयो त हीअ दी मीडिया फोरम आहे, हिन में हुननि मूंखे अप्रोच पाण कयो, इहो मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त हुननि चयो त तव्हांखे मां लीगल टीम में हिन में रखणु चाहियां थो त तव्हांजो छा आहे। मां चयो मुंहिंजे लाइ त वॾी अपॉर्चुनिटी आहे त तव्हां मूंखे हिन सम्झो आहे हिन क़ाबिल। त पोइ ईअं ई अॼु सजाद सुहाग चयो त बसि ठीकु आहे, पोइ तव्हां पंहिंजा पर्टिकुलर्स वग़ैरह मूंखे सेंड कजो त मां इनशाला कयां थो। पोइ अनफॉर्चुनेटली इवेंट्स में मां न वञी सघियो आहियां, मूंखे हिन महिल ताईं हुनजो मलाल आहे, पर इनशाला नेक्स्ट इवेंट जेको बि थींदो त मां इनशाला हुन में वेंदुसि। पर इहो जर्नी ईअं थी जो सजाद सां मुलाक़ात जे दौरान हुननि शेयर कयो इहो आइडिया ऐं उन्हनि ई अप्रोच करे मूंखे हिन लीगल टीम जो हिसो ठाहियो। बहितरीन लीगल टीम आहे, एडवाइज़र आहिनि असां वटि हिरासमेंट जी टीम मौजूदु आहे त अगरि कोई कंहिंखे हिरास करे थो, ॾिसो कहिड़ो न सुठो हिकिड़ो क्राइटेरिया सजाद भाईजान ठाहियो आहे त अगरि तव्हांखे का बि तकलीफ़ आहे, छोकिरियुनि खे का बि तकलीफ़ आहे त तव्हां ॿुधाए सघो था ऐं फ्रीडम आहे, आज़ादी आहे, तव्हां पंहिंजा ख़्यालात हिते पेश करे सघो था ऐं उनखे पोइ असीं किथे न किथे यूज़ कंदासीं। ईअं न आहे त तव्हांजो आइडिया हिते ॿुधी करे असीं रखी छॾियोसीं, ईअं न आहे, बिल्कुलु बि उनखे यूटिलाइज़ कयो वञे थो ऐं इहो सॼो कुझु बिकॉज़ ऑफ भाईजान सजाद सुहाग जे करे आहे। सो मीडिया फोरम जहिड़ा ॿिया बि ग्रुप छा सम्झो था हर पार्टी में जिते बि असीं कमु कयूं था उते हुजणु खपनि। जीअं तव्हां वकील आहियो, इते बि खोड़ सारा ग्रुप आहिनि, पर ग्रुप खे ई छो कटींदो आहे तव्हां वटि? असल में हर कंहिंजा पर्सनल इंट्रस्ट पंहिंजा हूंदा आहिनि त जॾहिं उन्हनि जे पंहिंजे पर्सनल इंट्रस्ट ते को माना रुकावट ईंदी आहे त हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ हू कोशिशि कंदा आहिनि त ॿिए खे कटियूं। पर मीडिया फोरम जो इहो आहे जो ही मां वाहिद ॾिसां पियो त जंहिंमें सभु पंहिंजो इनपुट विझनि पिया त इन खे असां ग्रो कयूं, इरिस्पेक्टिव त माना पंहिंजे चैनल्स खे या पंहिंजे कंहिं हिकिड़े शो खे कयूं। उन्हनि जो इहो आहे त दी मीडिया फोरम जेतिरो अॻिते वेंदो, जीअं तव्हां ॻाल्हि कई त एजुकेशन जो इशू हुजे या को बि इशू हुजे, जीअं मां सम्झां थो एजुकेशन मिनिस्टर ॾे बि सजाद साहब ऐं ॿिया जेके बि दीगर मेंबर हुया उहे विया त उन्हनि खे सुठी मोट बि मिले, छो त हू हिकिड़ो माना उनजे बैनर जे हेठां काफ़ी माण्हू आहिनि ऐं उनखे रिप्रेज़ेंट जेको करे थो त माना उनजी बि से थिए पई। त वकीलनि जो हुजणु खपे, पर अनफॉर्चुनेटली वकील में ग्रुप जाम ॾाढा आहिनि, त जीअं ॾाढा ग्रुप हूंदा त उन्हनि जा मफ़ादात बि पंहिंजा हूंदा त पोइ उहो न हली सघंदा आहिनि गॾु।
सही वकीलनि जी ग्रुप बंदी शम्स साहब छा फ़ाइदेमंद हूंदी आहे या इहा नुक़सान ॾींदी मुआशरे खे सोसाइटी खे? साईं जी मां थोरो काउंटर कंदुमि त मुंहिंजे ख़्याल सां जेसि ताईं तव्हां अगरि पब्लिक इंट्रस्ट जी ॻाल्हि कंदो पोइ भले जेतिरा बि ग्रुप हुजनि उन सां फ़र्क़ु नथो पए। जेतिरा वधीक ग्रुप हूंदा ओतिरी क्रिटिसिज़म जो हिक ॿिए ते वधीक हूंदी ऐं ओतिरी शयुनि खे स्क्रूटनाइज़ वधीक हूंदी उन्हनि खे बहितरु करण लाइ। अगरि मूं ते को तनक़ीद करे थो त बजाए मां उनखे ज़ाती तरह सां वठां पर उनखे अगरि मां बहितरु करण जी कोशिशि कंदुमि पोइ त उहो बहितरु आहे। पर मुंहिंजे ख़्याल सां अगरि हिकिड़ो ई ग्रुप हूंदो त उहा त हिकिड़े डिक्टेटर क़िस्म जो माइंड थी वेंदो त बाबा बसि हाणे गॾिजी करे खाइणो आहे। पर वधीक ग्रुप हूंदा ग्रुपनि जो फ़ाइदो बि आहे तमामु घणो। सही अलॻि अलॻि ग्रुप हूंदा अलॻि अलॻि इलेक्शन्स विढ़ंदा अलॻि अलॻि वोट वठंदा त ज़ाहिर आहे माण्हू वटि ऑप्शन्स बि तमामु घणा वधीक थी वेंदा। हिकिड़ो माण्हू वटि ऑप्शन हूंदो या ॿ ऑप्शन हूंदा अगरि ॿई भला न हूंदा त पोइ ज़ाहिर आहे हिकिड़े खे चूज़ करिणो पवंदो। पर अगरि 4-5 ग्रुप हूंदा 4-5 ग्रुप अगरि इलेक्शन था विढ़नि या ॿियो को मामिलो थो थिए त ज़ाहिर आहे हिकिड़े ते अप्रोच कंदो ॿिए ते अप्रोच कंदो हिकिड़े खे वोट कंदो ॿिए खे वोट कंदो को न को 5-6 मां बहितरु हुनखे ऑप्शन मिली वेंदो। सही त इन्हनि शयुनि जा कुझु फ़ाइदा बि आहिनि। कुझु फ़ाइदा इन खां अलावा सजाद साहब जी ॻाल्हि कई त मूंखे बचपन यादि अची वियो। असां नंढा हूंदा हुआसीं त इन्हनि जा ई ड्रामा गाना इन्हनि जा ई ॿुधंदा हुआ ऐं सजाद साहब तमामु बहितरीनु इंसान आहिनि। उन महिल खां वठी अञा ताईं मीडिया में हुजणु इहो हिकिड़ो ईअं सम्झो उन्हनि जी बि सक्सेस आहे ऐं उन्हनि ते वर्किंग कंदा। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि इहा बि आहे त हिकिड़ा अहिड़ा इंसान हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत आहिनि सजाद साहब जन जिन खे ज़रूरत न आहे हिन वक़्तु नीड न आहे फेम जी नीड न आहे उन्हनि खे पैसे जी नीड न आहे अलाह साईं उन्हनि खे नवाज़ियो आहे पर हीउ जेको ग्रुप उन्हनि ठाहियो आहे या हिकिड़ो क़दम वधायो आहे इहो असां सभिनी लाइ नंढनि नंढनि ॿारनि लाइ या जेके बि हिक ॿिए ताईं अप्रोच नथा करे सघूं हिक ॿिए सां मिली नथा सघूं असांखे ख़बर ई न आहे त हीअ बि मीडिया पर्सन आहे उन्हनि जे लाइ हीउ ग्रुप ठाहियो वियो त जीअं हिक ॿिए सां कनेक्ट रहो। बिल्कुलु मैडम मीडिया जेको हूंदो आहे न उहो कंहिं बि मथां खां वठी हेठि ताईं पहुचाइण जो हिकिड़ो बहितरीनु टूल हूंदो आहे। त मिसाल आहे असांखे वॾे शहर में वेठा आहियूं कराची में पर नंढे शहर कंदकोट खां ॻोठ ताईं बि पहुचण लाइ हिकिड़ो सुठो टूल आहे। जी ज़ाहिर आहे गॾु हूंदो माण्हू उन्हनि शयुनि खे जीअं तव्हां मिसाल ॾिनो ह्यूमन राइट जो मिसाल ॾिनो हरासमेंट जो मिसाल ॾिनो त इन्हनि शयुनि ते तमामु घणी ज़रूरत कानून साज़ी त मौजूदु आहे पर उन्हनि ते वर्किंग करण जी ज़रूरत आहे। ज़ाहिर आहे हिकिड़ो माण्हू जॾहिं अकेलो घर खां निकिरी करे कोर्टनि ताईं उहो तमामु घणो मुश्किल आहे एक्सपेंसिव आहे महांगो आहे उनखे टाइम लॻे थो पर जॾहिं ग्रुप जी शिकिल में हूंदो उन्हनि खे आसानी थींदी। ज़ाहिर आहे हिकिड़ो माण्हू हेल्प कंदो ॿियो हेल्प कंदो कोर्ट ताईं कुझु ख़र्चो पाण कंदो कुझु मीडिया पर्सन गॾिजी करे इन्हनि शयुनि खे माण्हू फेस कंदो त उन्हनि शयुनि खे सफ़ा आसानु थी वेंदो आहे। बिल्कुलु ज़ाहिर आहे इहो हिकिड़ो बहितरीनु स्टेप आहे। सही शम्स साहब जीअं ग्रुप बंदी जी ॻाल्हि थी ऐं जीअं लॉस जी ॻाल्हि थिए पई लॉस असांजे पाकिस्तान में अची वेंदा आहिनि असांजी सिंध में अची वेंदा आहिनि ऐं ख़बर पवंदी आहे त हाणे ट्रैफिक चालान ई चालान थी वियो आहे हाणे तव्हांखे चालान भरणो पवंदो उन खां पहिरीं जी तालीम केॾांहुं वई यूनुस साहब पहिरीं तव्हां ॿुधायो। न बिल्कुलु तव्हां इहो ॾाढो सुठो ॻाल्हि हाईलाइट कई त पहिरां त हर माण्हू में सिविक सेंस हुजणु खपे ऐं लॉ जी ख़बर हुजणु खपे। ई चालान हिकदमि सां जीअं इम्प्लीमेंट थियो तव्हां ॾिठो केओस सिचुएशन अची वई कंहिंखे ख़बर न हो त हिन शइ ते बि चालान आहे उहो बेसिक गाइडलाइन जीअं तव्हां ॾिठो त कॉलर ट्यून ते बि कुझु मैसेजिस अहिड़ा हुया त गवर्नमेंट हलाए पई त अहिड़ा क़िस्म जूं जेके इम्प्लीमेंटेशन खां पहिरां ज़रूरी आहे त तव्हां एटलीस्ट पंहिंजे मीडिया ते उहे शयूं ॿुधायो माना टीच कयो माना ॿारनि खे या बल्कि वॾनि खे बि त बाबा हीअ शइ हीअं हूंदी आहे। इवन ट्रैफिक जा जेके साइंस आहिनि उहे ई असां मेजॉरिटी ड्राइवर्स खे जेके 10-15 साल खां गाॾी था हलाइनि उनखे ई ख़बर न हूंदी आहे त पहिरां ज़रूरी आहे त उहे शयूं सेखारियूं वञनि पोइ तव्हां छो त हीअ जेको लॉ आहे ई चालान वारो हीअ जीअं अरब कंट्रीज़ गल्फ में आहे यूरोप में आहे त उन में हुननि खे बाक़ाइदा उन्हनि जी इफिशियंसी बि आहे चालान जी ऐं बिल्कुलु हुननि खे शयूं ख़बर बि आहिनि। असां वारनि खे शयूं अनफॉर्चुनेटली ख़बर न आहिनि पर चालान हुननि जे या त घर थो अची वञे या मैसेज मां सम्झो मैसेज जो पाण वटि सिस्टम अञा न आहे हू घर ई थो अचे त बहितरु इहो ई आहे त पहिरां हुननि खे सेखारियो वञे त पोइ इहे शयूं इम्प्लीमेंट थियनि त उहे आवाम जे पर इहो हिकिड़ी शइ आहे त इन सां फ़र्क़ु काफ़ी पियो आहे। तव्हां शाराए फैसल वेंदव त हर माण्हू पंहिंजी लाइन में हले पियो कोशिशि पियो करे ऐं स्पीड जेकी आहे उहा हर कंहिंजी मुनासिब थी वई आहे त इहो बिल्कुलु वाज़े फ़र्क़ु त आहे पर बाइकुनि वारा अञा नथा मुड़नि उहे नथो बाइकुनि वारा अञा नथा मुड़नि जल्दी पहुचणो आहे त जेतिरी बि स्पीड आहे। मैडम उहा ई ॻाल्हि कई त जीअं रोड ठहियल न आहिनि चालान तव्हांखे ईंदा त पोइ ज़ाहिर आहे सिग्नल टोड़णो ई पवंदो पहुचणो आहे शॉर्टकट ॻोल्हणो आहे। सभ खां पहिरियां त रोड ठहियल हुजनि उन खां ड्रेनेज सिस्टम सुठो हुजे बारिश थिए नथी उन खां वधीक पाणी बीठो आहे सही त इन्हनि शयुनि खे बहितरु करण जी ज़रूरत आहे। बाक़ी तव्हां ॻाल्हि कई त पोयां लाज केॾे विया उहे असां वटि अगरि तव्हां कानून जी ॻाल्हि कंदो त मुंहिंजे ख़्याल असां वटि बि UK ऐं USA जहिड़ो कानून ठहियलु आहे
तव्हां घर जे ॿाहिरि रोड ते पार्क कयो था, तव्हांखे लोकल लॉज जे मुताबिक़ उनजो बि तव्हांखे चालान ॾियणो आहे लोकल गवर्नमेंट में, पर असां वटि कंहिंखे इहा शइ नॉलेज बि न हूंदो। पर चवण जो मतिलबु आहे त इहो असां वटि इम्प्लीमेंट थींदो 100 साल खां बाद में वञी, छो त असां 100 साल 200 साल पहुते आहियूं, शायदि उन खां बि वधीक पहुते हुजूं, पर कानून त असां वटि मौजूदु आहिनि, ह्यूमन राइट्स बेसिक राइट्स असां वटि मौजूदु आहिनि, पर अॼु ताईं उहो मिलियो ई न आहे। त जीअं अॼुकल्ह जेको मेन इशूज़ हले थो या काफ़ी सालनि खां वठी इहो ख़ासि करे सिंध में या ॿियनि सूबनि में बि बलोचिस्तान में इशू हले पियो, मिसिंग पर्सन जो इशू हले, उन्हनि शइ ते असांजी माया मूंसां गॾु ॿिया दोस्त आहिनि या ॿिया दोस्त ऑलरेडी कंदा रहिया आहिनि, असां बि इन्हनि ते जेतिरो थी सघंदो आहे त फ्री ऑफ कॉस्ट में असां उहे शइ फेस कंदा आहियूं, त ट्रायल हलायूं उन्हनि जो, हाई कोर्ट में केसिस CPs वग़ैरह फाइल कयूं, उहे कयूं हुन सां मूंसां गॾु परवर चांडियो आहे, उहो बि असां सां गॾु हूंदो आहे। जीअं गनी अमान वारनि जो मसइलो थियो, उन्हनि खे क्लियर कट हॉस्पिटल मां गुम कयो वियो, उनजी गुमशुदगी खां बाद में वरी उन खां 5 ॾींहंनि ताईं प्रोटेस्ट रहिया, माण्हुनि आवाज़ु उथारियो, उन्हनि जो को अतो पतो ई न पियो। उनजे प्रेशर खां बाद में CTD उनखे कंहिं इदारे ज़ाहिर कयो, कोर्ट ऑर्डर कयो त हिननि खे रिलीज़ कयो वञे, कंहिं बि क़िस्म जो उन ते कानून या अहिड़े हिसाब सां ठहे नथो, जेको उन्हनि अहिड़ो को कयो ई न, जेको अस्पताल में उनखे गुम कयो वियो आहे त उहो किथे छा थो करे सघे। पर वरी उन खां बाद में कोर्ट जे ऑर्डर खां बाद में बि वरी उनखे 2 ॾींहं गुम कयो वियो, उहो बि हिकिड़े गैर क़ानूनी हुयो। उन खां बाद में कंसर्न कोर्ट वियासीं, हाई कोर्ट वियासीं, ज़ाहिर आहे कुझु लिमिटेड रिलीफ मिलियो, पर इहो बि उनखे रिलीफ मिलियो जंहिं लाइ आवाज़ु उथियो। साॻा ई मसइला आम माण्हू सां थियनि था, गुम था थी वञनि। हिन वक़्तु बि असांजो जोगी साहिबु आहे अली मोहम्मद जोगी, उहो गुम आहे, त ज़ाहिर आहे हिननि लाइ आवाज़ बि उथे थो, उहो सॼो रियासत जो कमु आहे। आम माण्हू केतिरो बि कोशिशि करे उहो करे सघे थो, पर रियासत जेसिताईं उन्हनि खे बेसिक राइट्स न ॾींदी तेसीं ताईं नुक़सानु बि थींदो। जॾहिं इंसान खे उहो न मिलंदो त उहो विढ़ंदो बि। ऐं हिकु पासे तव्हां आवाज़ु माण्हू जो बंदि था कयो, फ्रीडम ऑफ स्पीच नथा ॾियो, तव्हां प्रेस क्लब ताईं बि पहुच नथा ॾियो। जीअं ईद वारे ॾींहं ते रिसेंटली असां सां मसइलो थियो, ख़ुदि मूंसां मसइलो थियो। ईद हर ईद ते प्रोटेस्ट रखियलु हूंदो आहे प्रेस क्लब जे साम्हूं, पोइ हुते जेके फैमिलीज़ हूंदियूं आहिनि, गुमशुदगी जेके मामला हूंदा आहिनि या माण्हू हूंदा आहिनि, उनजी फैमिलीज़ प्रोटेस्ट कंदियूं आहिनि। पर जॾहिं उहे पहुता त पहुचण खां पहिरियां ई उनखे पुलिस खणी हली वई। जॾहिं असां पहुतासीं इवन की असांखे पुलिस खणी हली वई। ॻाल्हि उहा यार, त असां मां उन्हनि खे तारीफ़ न करायो, असां चयो ॾिसूं त ईद जे ॾींहुं बि कोट पाइजे छा। पर चवण जो मतिलबु आहे सिर्फ़ु वकील जी ॻाल्हि न आहे न, हिते कानून त सभिनि जे लाइ बराबरि हुजणु घुरिजे न, वकील हुजे, जज हुजे, पुलिस हुजे, केर बि को बि माण्हू हुजे। पर तव्हां जॾहिं डिस्क्रिमिनेशन करे था छॾियो कानून जी, वकील लाइ अलॻि कानून त न आहे न। ज़ाहिर आहे प्रेस क्लब ते अगरि कानून लागू थिए थो त उहो हर माण्हू ते लागू थियणु घुरिजे। तव्हां उन्हनि खे गुम था करे छॾियो त पोइ इहो कानून त ज़ाहिर आहे न हली सघंदो। उन खां बाद में वरी मामिलो FIR थी, कोर्ट में वियासीं, कूड़ो केस हुयो। जेको बाइक तां हिकिड़ो माण्हू लहे थो, उनजी चाबी कढी उनखे बाइक सां गॾु थाणे ते खणी लाइ था वञनि, जेको वञे पियो गुम। जॾहिं 144 बि नाफ़िज़ थींदो आहे, उहो 4 या 4 माण्हुनि खां वधीक माण्हुनि ते नाफ़िज़ थींदो आहे। पर हिते हिकु माण्हू खे बि गुम पिया करे छॾनि त उहो कानून त बाइक भला अकेली पाण हले छा? न, गाॾी में बाइक बि कोई खणी विया। अच्छा जी, पुलिस वारा। बहितरीन ॻाल्हियूं। नाज़िन अञा ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदासीं, वठूं था नंढड़ो ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी वापसि था। भलीकार नाज़िन, हिकु बार ॿीहर मॉर्निंग विथ आवाज़ प्रोग्राम में ॻाल्हियूं खोड़ सारियूं थियूं आहिनि। असीं मुल्की हालात खे बि थोरो ॻाल्हायो आहे, उन्हनि ते बि नज़र रखी आहे, ऐं वरी असीं वकीलनि जे इशूज़ ते बि ॻाल्हायो आहे। पर हाणे असीं ॻाल्हाईंदासीं पर्सनल लाइफ ते। सो यूनुस साहब, पर्सनल लाइफ में छा पसंदि आहे? हाणे त तव्हां वकील बि थी विया, प्रैक्टिस में बि आहियो, जॉब बि कयो पिया, इहा तव्हांजी जॉब ई आहे, पर पर्सनल में तव्हांजी हॉबीज़ छा आहिनि, छा पसंदि आहे? हॉबीज़ में अगरि ईंदव त बुक्स पढ़णु। अच्छा, हा, स्टिल बुक्स पढ़ण जी, न माना लॉ खां हटके। अच्छा, कोशिशि करे जेतिरा तरह कोशिशि हूंदी आहे, इंसानु कोशिशि करे सघे थो। इस्लामिक बुक्स हूंदा आहिनि, उहे थी विया, सेल्फ स्टीम जा जेके वेस्टर्न बुक्स आहिनि उहे। त हॉबीज़ बेसिकली आहिनि। फ्री टाइम में कंहिं महिल स्पोर्ट्स का ॾिसी छॾी त इन खां वधीक न। म्यूज़िक सां केतिरो लॻाव आहे? म्यूज़िक सां फॉर्चुनेटली मुंहिंजो न आहे लॻाव। ओके, छो ईअं छो आहे? मां पहिरियों त वनो को इंसानु ॾिठो आहे जेको म्यूज़िक नथो ॿुधे, छो? न, बेसिकली म्यूज़िक जेको आहे तव्हांखे उन ज़ोन में वठी वेंदी आहे जंहिंमें तव्हां न हूंदा बेसिकली। त रियलिटी खां थोरो मां सम्झंदो आहियां परते खणी वेंदी आहे म्यूज़िक। त सही आहे त इंसानु रियलिटी में हुजे, रियलिटी चेक जेके चइबो आहे, इन करे मुंहिंजो ख़ासि म्यूज़िक बि रियलिटी आहे। म्यूज़िक खां बिना इल्यूजन आहे, मुंहिंजे हिसाब सां इल्यूजन आहे। तव्हां में बि थी सघे थो, हा, इल्यूजन आहे। अच्छा, हिन शम्स साहब जन छा सोचनि था म्यूज़िक जे बारे में या पंहिंजी पर्सनल लाइफ जे बारे में कुझु ॿुधायो? मैडम, मुंहिंजो पर्सनल जेको ज़ाती ख़्यालु आहे, मां चवंदो आहियां त माण्हू
हर कमु करे, पर सियासी हुजे, पॉलिटिकली माइंड हुजे, ऐं पाण प्रोटेस्ट जे हवाले सां या माण्हुनि जे हक़नि जी ॻाल्हि थींदी आहे, उते सभ खां पहिरियां जीअं सम्झो असांजी हॉबी मुंहिंजी इहा हूंदी आहे त उते बीहजे। ऐं पंहिंजा ज़ाती इंट्रस्ट त हर माण्हू खे उहो ज़ाहिर आहे अज़ीज़ हूंदा आहिनि। उहो हर माण्हू चवंदो आहे त मां सुखियो हुजां, मुंहिंजी सहूलियत हुजे। ज़ाहिर आहे असां चवंदा आहियूं त जेको ह्यूमन राइट्स जी ॻाल्हि करे उहो ई असांजी हॉबी आहे। उन्हनि ते ई असां वधीक ध्यानु बि ॾींदा आहियूं, उन्हनि ते वधीक वर्किंग बि कंदा आहियूं। कोर्टूं हुजनि, ॿाहिरि हुजनि, रस्तनि ते हुजनि, इहे शइ नोट बि कंदा आहियूं। ऐं जेतिरो थी सघंदो आहे त उन्हनि जे लाइ आवाज़ बि उथारींदा आहियूं। बाक़ी जेको म्यूज़िक जी ॻाल्हि कई, उहा इंसान जो हिकिड़ो फितरी अमल आहे, उहो त हर इंसान हुजणु घुरिजे। उहो असांजो बिल्कुलु लाइक कंदा आहियूं, सॉन्ग्स खे, मूवीज़ खे, इहे शयूं वधीक असां प्रेफर कंदा आहियूं। सही। शम्स साहब, वुमेन एम्पावरमेंट ते थोरो ॻाल्हाए वठूं ऐं वुमेन एम्पावरमेंट ते जेतिरा कम थियल आहिनि, लॉज़ बि आहिनि, असांजे सिंध में बि लॉज़ आहिनि, पाकिस्तान में बि, ऐं ख़ासि करे हाणे बि कुझु जजमेंट पास थियूं आहिनि त औरत खे ख़ुदि मुख़्तियार करण जे लाइ या उहा पंहिंजो स्पेस हिकिड़ो अलॻि पाण खे हिकिड़ी शख़्सियत सम्झी सघे थी, ऐं इहो इस्लाम खां वठी हलियो पियो अचे। हिन वक़्तु लॉज़ बि आहिनि। केतिरी वुमेन एम्पावरमेंट आहे हिन वक़्तु? मैडम, मुंहिंजे ख़्याल सां उहो सॼो हिकु रियासत जो कमु हूंदो आहे त कंहिं बि माण्हू खे हिकिड़ो कानून ठाहींदी आहे, उन ते इम्प्लीमेंट कराइणु उनजो कमु हूंदो आहे। आम माण्हू खे तमामु घणो ॾुखियो, तमामु घणो मुश्किल थींदी आहे। कानून जी ॻाल्हि कजे त किथे वर्क प्लेस हरासमेंट जा कानून ठहियल आहिनि, किथे बि तव्हां सां थिए थी, उनजे लाइ स्पेशल कोर्टूं ठहियल आहिनि। सिंध जो अलॻि आहे, वफ़ाक़ी अलॻि आहे। पर इन खां अलावा जेको हाणे रिसेंटली सुप्रीम कोर्ट जो जस्टिस जी जेका जजमेंट हुई, उन में उन क्लियर कट चयो त हिकु औरत आहे, औरत पहिरीं 1 साल खां वठी 18 सालनि ताईं थिए थी, उनजी उन खां बाद में शादी थी थिए। ज़ाहिर आहे जेके 18 साल गुज़ारिया उहो त वरी ॿिए जॻह ते हली वई, त उहो उनजो को बि प्रॉपर्टी न रही, को माण्हू न रहियो, सभु नई शयूं अची वई। वरी 20 सालनि खां या 18 सालनि खां वठी 45 सालनि ताईं ॿिए वटि गुज़ारे थी, उन खां बाद में उनखे ख़ुदा न ख़ास्ता उहा तलाक थी वञे, त ज़ाहिर आहे उन वटि कुझु बि प्रॉपर्टी न रही। सही। उनखे ज़िंदगी गुज़ारण लाइ हर इंसान खे खपंदो आहे, अगरि उन वटि हिकिड़ो ॿारु थो अची वञे, बेबीस था थी वञनि, के मर्द वठंदा आहिनि की न वठंदा आहिनि, उनखे पालण लाइ उनखे कुझु न आहे हूंदो। इन जे लाइ सुप्रीम कोर्ट जो इहो सुठो मतिलबु फ़ैसिलो आहे। उन रिकमेंडेशन ॾिनी आहे पार्लियामेंट खे ऐं स्पेशली जेके कानून ठाहींदड़ आहिनि उन्हनि खे चयो आहे त बाबा इन ते तव्हां कानून साज़ी कयो। औरत खे वैसे त इस्लाम में बि आहे त अगरि शादी थी थिए त औरत खे पंहिंजे पीउ माउ हक़ु ॾींदो, पर मुंहिंजे ख़्याल सां काफ़ी हद ताईं, काफ़ी 70-80% माण्हू ॾींदा ई न आहिनि। के आहिनि जेके ॾींदा हुजनि, पर उहे तमामु घणो हुन ते इम्प्लीमेंट घटि थींदो आहे। अगरि अहिड़े हिसाब सां कानून थी थो वञे, उहो ईअं त शादी खां बाद में जेसीं ताईं उहो मुड़ुस वटि रहे थी, त शादी खां वठी मुड़ुस सां गॾु रहण ताईं बि जेको मुड़ुस कमायो हूंदो न, उन मां उनखे हिसो मिलंदो। बहितरीन थी वियो इहो, तमामु भलो आहे। छो त मिसाल आहे, ज़ाहिर आहे घर खां मर्द निकिरे थो, ॿारु आहे, हिकिड़ो बेबी आहे, उनखे पालण लाइ घर में औरत वेठी आहे न। अगरि उहा औरत चवे त मूंखे कमाइण जो मौक़ो ॾियो, तव्हां ॿार खे पालियो, त पोइ त मर्द नथो कमाए सघे न, बिल्कुलु बि। अगरि ईअं इहो थिए थो, अगरि 40 सालनि ताईं जेको मर्द कमाए थो उनखे हिसो मिले थो, त इहो सुठो हुनजे लाइ सर्वाइवल लाइ बि सुठो आहे। उहो हिकिड़ो एम्पावरमेंट बि अची वेंदी, उहा आज़ादु ख़्याल बि थी वेंदी, उहा पंहिंजो कमु बि करे सघे थी, कंहिंजो मोहताज न थींदी। हिते या त पंहिंजो पीउ माउ जो मोहताज रहणो आहे, उनखां बाद में मुड़ुस जो मोहताज रहणो आहे। आख़िरी स्टेज ते असां ॾिठो आहे त उहे पुटनि जो या औलाद जो मोहताज हूंदी आहे। औलाद बि शादी करे छॾींदी आहे, उनखे को बि मतिलबु पावर न आहे हूंदो, डॉक्टर ॾे वञिणो आहे, उनखे चेकअप कराइणो आहे, उनखे पैसो न आहे त पैसे खां बिना त कुझु बि नथो थी सघे। इहो ॾाढो सुठी जजमेंट आहे। अगरि हिन ते इम्प्लीमेंट थिए थो, ॿियनि कंट्रीज़ में त इहे तमामु घणा आहिनि, उन्हनि ते अमल बि थींदो आहे। प्रॉपर्टी लॉज़ अलॻि आहिनि उन्हनि जे लाइ, हरासमेंट जा मसइला आहिनि, उनखां बाद में ज़िंदगी गुज़ारण खां बाद में पैसे जा आहिनि, त उहे इशूज़ हल थी वेंदा। यानी कि जे चवंदा आहियूं असीं त शहरी औरत पढ़ियल लिखियल बि आहे, ख़ुदि मुख़्तियार बि आहे, अगरि ख़ुदा न ख़्वास्ता डिवोर्स थी वञे थी त पाण कमाईंदी, पर जेकी असांजी ॿाहिराड़ीअ जी औरत आहे, घर में वेठल औरत आहे, हाणे उहा बि एम्पावर थी वई इन फ़ैसिले खां पोइ। यूनिस साहब, ॾिसो, मां इहो चईंदुमि त कानून त शुरू खां आहे, अज़ल खां आहे। इस्लाम जेको आहे हिकु लेडी खे पंहिंजे पीउ जे इनहेरिटेंस मां बि हक़ शेयर ॾिए थो, हस्बैंड जे मां बि ॾिए पियो, इवन पुट जे मां बि ॾिए पियो। मसइलो लॉ जो न आहे, मसइलो आहे इम्प्लीमेंटेशन जो। हाणे तव्हां ॾिसो साईं, कि 70-80%, मां चवां थो 95% औरतुनि खे जेकी इनहेरिटेंस जी प्रॉपर्टी उन्हनि खे मिलणु खपे, उनखे नथा ॾियनि, लमसम में ॾेई छॾंदा आहिनि। भाउ ठीकु आहे, तोखे फ्लैट वठी ॾेई छॾियो, जंहिंजी हैसियत हूंदी आहे, गाॾी वठी ॾेई छॾी, हालांकि 1 रुपयो बि हुनखे घटि नथा, हुनजो राइट आहे, उहो अलाह हुनखे राइट ॾिनो आहे। पर हिते मसइलो इहो आहे जो लेडीज़ जेको आहे शायदि कसकसर में या कीअं कोर्ट वञूं, उहे वीचारियूं दॿिजी वेंदियूं आहिनि। मेन इहो आहे त लॉज़ त आहिनि, इम्प्लीमेंटेशन जी ज़रूरत आहे। सही। ऐं ईअं केतिरा ई लॉज़ आहिनि यूनिस साहब जिन ते इम्प्लीमेंट न पियो थिए, ऐं अगरि थिए त मुल्क जा हालात केतिरा बहितर। बिल्कुलु ईअं आहे, उन में इम्प्लीमेंटेशन अगरि थिए त तव्हां ॾिसजो त माना
तक़रीबन 50% तव्हांजा इश्यूज़ हिते ई ख़तमु थी विया ऐं इवन जीअं ई हो कोर्ट में वेंदो सेटलमेंट ते शयूं सेट डाउन थी वेंदियूं साईं मूंसां एग्री कंदो मेजोरिटी में असांजा केसिस फाइनल जजमेंट खां पहिरां ई हू सेटलमेंट ते हलिया वेंदा आहिनि छो त हू ॾिसंदो आहे त भाई सही फॉरम ते पुॼी वियो आहे हाणे इवेंचुअली हिनखे पंहिंजो राइट मिलंदो त हू पाण ई हुनखे ॾेई छॾंदा आहिनि पर इहो आहे जो असांजी सोसाइटी प्रेशर आहे त बाबा भाउ जे अगेंस्ट वई आहे पीउ जे अगेंस्ट वई आहे पोइ इहे शयूं थोरा इमोशनल ब्लैकमेलिंग आहे लेकिन जेको तव्हांखे राइट मिलियल आहे उहो तव्हां अगरि पाण परस्यू हुनखे न कंदो त ॿियो तव्हांखे कोई बि न ॾींदो सही ॿियो मैडम हिन खे मां थोरो एडिशन कयां मां असां नंढनि शहरनि में बि केस डील कया आहिनि थोरो घणो वेंदा आहियूं जा हुते मालूमात वठंदा आहियूं वरी कराची जहिड़े शहर में बि असां इहो ॾिसूं था त जीअं नंढे शहरनि में हिकु त सेटलमेंट जल्दी थी वेंदी आहे या वरी मॉरल प्रेशर वधीक आहे पर हिनखे अगरि शहर में कंपेरिज़न कयूं मां इहो ॾिठो आहे त हिकु तलाक थींदी आहे या खुला थींदी आहे या कोर्टनि में मसइला सेटल थींदा आहिनि त उनखां बाद में बि जेको एक्स हस्बैंड वाइफ थींदो आहे उनजो रिलेशन्स जेके हूंदा आहिनि उहे रहंदा आहिनि ॻाल्हाईंदा आहिनि कचहरी कंदा आहिनि पर पंहिंजे नंढनि शहरनि में ईअं सम्झो बसि माना हर शइ ख़तमु आहे बिल्कुलु वॾनि शहरनि में इहो आहे त उनखां चवंदी आहे बाबा मुंहिंजो ई राइट आहे ऐं हिते इवन की मां इहो बि ॾिठो आहे त औरत कोर्ट में ईंदी आहे चवंदी आहे बाबा मूंखे पंहिंजो हिसो ॾियो पंहिंजे भाउ जे अगेंस्ट वेंदी आहे उहा अगेंस्ट न आहे उहो पंहिंजो राइट थी घुरे उहा राइट थी घुरे पर ईअं न आहे असां वटि चवंदा आहिनि बाबा तूं भेण आहे भाउ आहे हीअं आहे हीअं थींदो हूअं थींदो पर एतिरो भाउ खे न थींदो आहे त उहो असां हिनखे पंहिंजो हिसो ॾियूं शहरनि में इहो तमामु घणो डिफरेंस आहे उहो ज़ाहिर तालीम जे करे आहे अॻिते निकितल आहिनि मीडिया जो दौरु आहे टेक्नोलॉजी जो दौरु आहे AI जो दौरु आहे अॼुकल्ह सर्च कयो तव्हांखे हर शइ जो प्रोसीजर अची वेंदो बिल्कुलु सही तव्हां चयो नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे ऐं अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं हुयूं ख़ैर जेतिरियूं करे सघियासीं कयूंसीं ऐं वेंदे वेंदे असीं महिमाननि खां मैसेज ज़रूरु वठंदासीं यूनुस उमर साहिबु कोई मैसेज ॾियणु चाहियो मुंहिंजो मैसेज इहो ई आहे त लाइफ में ग्रेटिट्यूड आणियो ज़िंदगी आसान आहे बहितरीन शॉर्ट मैसेज पर सुठो मैसेज जी शम्स मैडम ज़ाहिर आहे सोसाइटी में रहूं था उन में हक़नि जी ॻाल्हि कयो ॿियनि जा हक़ न खाओ ओड़े पाड़े में ॾिसो घटि में घटि राइट लेफ्ट अॻियां पोयां पंहिंजे पाड़े जो ख़्यालु कयो सभ खां वधीक जेको शुरूआती हितां थींदी आहे सोसाइटी जी तव्हांजे अॻियां पोयां महफ़ूज़ न आहे त पोइ सम्झो तव्हां बि महफ़ूज़ न आहियो तव्हांजी सोसाइटी बि महफ़ूज़ न आहे इहो ई मैसेज आहे त तव्हां हक़ न खाओ हक़ जो हिक ॿिए जो ख़्यालु कयो सियासी थियो ॿियनि जे हक़नि जो लाइ आवाज़ु उथारियो हिक ॿिए सां गॾु बीहो इहो ई मैसेज आहे असांजो थैंक यू सो मच शम्स चांडियो साहब तव्हां प्रोग्राम में आया तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे यूनुस उमर साहब थैंक यू सो मच ऐं तमामु सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए होप त तव्हांखे बि सुठो लॻो हूंदो ऐं नाज़रीन तव्हां खां वठंदासीं असीं इजाज़त सुभाणे आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते सभाबड़ो तव्हां सां ॿीहर मिलंदी पर नए महिमाननि ऐं नए टॉपिक सां गॾु तेसिताईं रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु अल्लाह हाफ़िज़